ठीक साईं, थैंक यू फॉर जॉइनिंग दी सिंध एक्सपीरियंस जे पॉडकास्ट में। असांजो अॼु महिमान आहे शाइर, लेखक, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो तव्हां चेयरमैन आहियो न? जी हाँ, बिल्कुल जी। डॉक्टर इसाक समेजो पाण जेको हैदराबाद में आर्ट्स काउंसिल आहे उन में बि इलाही एक्टिव आहे, उन जा बि तव्हां उहिदेदार आहियो न? हा, मां सदर आहियां हुनजो। सदर, ठीकु आहे। त अॼु इलाही शयुनि ते ॻाल्हाईंदासीं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, शाइर आहियो त शाइरी बि ज़रूरु ॿुधंदासीं तव्हांजी पसंदीदा। पर मूंखे शुरू हितां था कयूं त तव्हां इहा जेकी आर्ट्स काउंसिल हैदराबाद जी आहे उहा छो ठाही, छो हुनजो ख़्यालु आयो या इहा ऑलरेडी हुई ऐं उनखे हाणे तव्हां एक्टिव कयो आहे, इन जे बारे में ॿुधायो। हा, महिरबानी फरहान ऐं सिंध एक्सपीरियंस जी महिरबानी त हुन तव्हांजे वसीले ॿुधंदड़नि ताईं जेका ॻाल्हि आहे या जेको मुंहिंजा ख़्याल आहिनि उनखे पहुचाइण में मदद कई। आर्ट्स काउंसिल तव्हांखे ख़बर आहे त बुनियादी तौर ते जेको हुनजो कंसेप्ट आहे या हुनजो जेको आइडिया आहे उहो इहो आहे त मुख़्तलिफ़ जेके आर्ट जा शोबा आहिनि, छाकाणि त हर हिकु शोबे जे जेको हूंदो आहे आर्टिस्ट हूंदो आहे उहो पंहिंजे मिज़ाज, पंहिंजे कम जे तरीक़ेकार, पंहिंजे फ़नी घुर्जनि ऐं पाबंदियुनि जे करे हिकिड़े अलॻि क़बीले तौरु, हिकिड़ी अलॻि कम्यूनिटी तौरु ऑपरेट कंदो आहे। पर छो त आर्टिस्ट बुनियादी तौर ते समाज खे पंहिंजे ॾाहप, पंहिंजे फ़नकाराना सलाहियत, पंहिंजे इल्म ऐं पंहिंजे जेको इदराक आहे, फ़हम आहे, उन वसीले सर्व करे रहियो हूंदो आहे। तंहिं करे उन्हनि सभिनी जो बहरहाल इज्तमाही तौर ते कमु साॻियो आहे। उहो शाइर हुजे, मुसविर हुजे, उहो रागी हुजे, उहो साज़िंदो हुजे। त आर्ट्स काउंसिल वाहिद हिकिड़ो इदारो आहे जंहिंमें इहे सभु यकजा थींदा आहिनि, सभु गॾु थींदा आहिनि, सभु हिकिड़ी जाइ ते इकठे थींदा आहिनि। हूअं त मिसाल सिंधीअ ते बि संगत आहे त उहो रुॻो अदीबनि जो फोरम आहे। ईअं आर्टिस्टनि जूं तंज़ीमूं आहिनि, रागिनि जूं अलॻि तंज़ीमूं आहिनि, अदाकारनि जूं अलॻि तंज़ीमूं आहिनि। त उहे हिकिड़ो कबीलो नथा ठहनि, उहे उन्हनि जी का क्लब नथी ठहे, उन्हनि जी का गॾियल वेहण जी जाइ नथी ठहे जिते हू आर्ट जे सभिनी शोबनि ऐं सभिनी माण्हुनि सां कनेक्ट थियनि, उन्हनि सां ॻंढिजनि, हिकिड़ी कुवत में बदिलजनि ऐं गॾोगॾु उहे गॾिजी सॾिजी समाज जे चैलेंजिस जे बारे में, उनजे मसइलनि जे बारे में, उनजे ॾुख सुख जे बारे में ऐं ख़ुदि हिक ॿिए जे मसइलनि जे बारे में उहो का गॾियल हिकमत मिली ठाहिनि, गॾिजी वीचारनि। ऐं ख़ासि तौर ते तव्हांखे ख़बर आहे त आर्टिस्टनि जे बारे में जेके मुख़्तलिफ़ आइडियालॉजीज़ आहिनि उहे इहे आहिनि त के सम्झंदा आहिनि त आर्ट रुॻो मन ऐं दिलि ऐं अंदर जे एहसासनि ऐं आशाउनि जे इज़हार जो नालो आहे। कंहिंजो ख़्यालु आहे त उहो किन आदर्शनि, किन नज़रियनि, किन फ़िक्रनि जे इज़हार जो ज़रियो आहे। कंहिंजो ख़्यालु आहे त उहो बुनियादी तौर ते उहो समाज खे बदिलाइण, उनखे बहितर ऐं ख़ूबसूरत बणाइण जी हिकिड़ी सरगर्मी आहे। त जॾहिं उहे सभु माण्हू गॾिजनि था त बहरहाल उन्हनि जो इम्पैक्ट वधे थो, उन्हनि जो असरु वधे थो, उनजी ॻाल्हि वधीक वज़नाइती ठहे थी। ऐं समाज खे जेके दरपेश वॾा मसइला आहिनि, मिसाल असांजे दौर जो सभ खां वॾो मसइलो मज़हबी तंग नज़री आहे। मज़हबी तंग नज़री हिकिड़ो अहिड़ो इशू आहे जंहिंजे बारे में रियासत बि छिरकियल आहे, सियासी पार्टियूं बि उनजे बारे में ॻाल्हाईंदे छिरकंदियूं आहिनि। आर्ट इहो वाहिद हिकिड़ो मीडियम आहे जेको उनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माना मुंहुं ॾींदो आयो आहे या उनखे उन बाबति हिकिड़ी तख़लीक़ी शकिल में ई सही पंहिंजो हिकिड़ो नुक़्ते नज़र या हिकिड़ी राय रखंदो आयो आहे। त उनखे समाज खे मुतवाज़िन बणाइण जे लाइ, बैलेंस करण जे लाइ ज़रा आर्ट ऐं आर्टिस्ट जो वॾो रोल आहे। हैदराबाद में माना विरहाङे खां अॻु में बि आर्ट अकेडमीज़ हूंदियूं, मुसविरनि जी मुसविरी सेखारण जा इदारा हुआ, मूसीक़ी सेखारण जा इदारा हुआ। हिते तमामु वॾा वॾा जेके आहिनि उहे सेमिनार ऐं कॉन्फ्रेंसूं थींदियूं हुयूं, नोबेल लॉरिएट ईंदा हुआ। मिसाल पंहिंजो टैगोर जेको आहे उहो हैदराबाद आयो हो 1924 में, जॾहिं हुनखे पंहिंजो जॾहिं हुनखे नोबेल प्राइज़ मिलियो त सॼे हिंदुस्तान जे दौरे ते निकितो, त हैदराबाद बि आयो हो। अच्छा। उन शहर जी हाणे हालत इहा आहे त उते आर्टिस्ट हिकिड़े नंढनि नंढनि गिरोहनि में विरहायल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ तबिक़नि जा माण्हू जेके आहिनि जेके उहे जंहिं बि नाले में कनि था, मां त हुनखे पॉज़िटिव सम्झां थो, छाकाणि त जीअं समाज में मुख़्तलिफ़ पंहिंजो फ़िरक़नि जूं पंहिंजूं हिकिड़ियूं
इबादत गाहूं आहिनि तीअं जी जेकॾहिं आर्टिस्टनि मुख़्तलिफ़ गिरोहनि जा पंहिंजा पंहिंजा के ठिकाना आहिनि तॾहिं में को एब न आहे छाकाणि त अल्टीमेटली उहो जेको मर्कज़ी कमु आहे या उन जो जेको मर्कज़ी इम्पेक्ट आहे उहो पॉज़िटिव आहे त उहो जंहिं बि नाले में करे रहिया आहिनि उहो उनखे मां त मनफ़ी कोन थो सम्झां पर हैदराबाद में बहरहाल आर्ट्स काउंसिल न हुई जेका हिकिड़े वॾे अरसे खां वठी जंहिंजी ज़रूरत हुई उन ॻाल्हि खे हिन ख़्याल खे ज़हन में रखी असां आर्टिस्टनि या कुझु राइटर दोस्तनि जिन में जामी चांडियो हो सैफ समेजो हुयो ज़वार नकवी हो नसीर मिर्ज़ा हुयो ऐं मंज़ूर मीराणी हो ईअं अली अब्बास पाकिस्तान जा जेके टॉप मोस्ट हिकिड़ा मुसविर आहिनि उहो आहे ईअं केतिरा ई माण्हू आहिनि जेके असां रफ़ीक़ी साणी आहे त उहे आर्ट जे मुख़्तलिफ़ शोबनि जा माण्हू आहिनि जेके गॾिजी वेठा आहियूं उन आर्ट्स काउंसिल जो बुनियादु विधो ऐं उहा ज़ाहिर हिकिड़ो रजिस्टर्ड फोरम आहे उहो प्राइवेट फोरम आहे उहो कोई सरकारी इदारो न आहे आर्ट्स काउंसिल कराची खे ॾिसी माण्हू सम्झंदा आहिनि त हर आर्ट्स काउंसिल का सरकारी आर्ट्स काउंसिल हूंदी आहे ऐं हुनजो जेको बुनियादी कमु आहे उहो को सरकार जी प्रमोशन आहे या सरकारी माण्हुनि जी प्रमोशन आहे त मां सम्झां थो ईअं न आहे हिकिड़ो प्राइवेट हिकिड़ी बॉडी आहे जेका रजिस्टर्ड थींदी आहे सोसाइटीज़ एक्ट में ऐं हुनजो जेको अवलीन कमु आहे उहो समाज में आर्ट ऐं आर्टिस्ट जो वकार ऐं इज़त खे वधाइण जो कमु आहे ऐं गॾोगॾु उन्हनि खे जेके दरपेश मसइला आहिनि या तकलीफ़ूं आहिनि उन्हनि जे हल में पंहिंजे सॼो किरदारु अदा करणु आहे त हिकिड़ी आर्टिस्टनि जी गॾियल क्लब आहे हिकिड़ी गॾियल जाइ आहे जिते उहे वेहनि था जिते रोज़ानी जी बुनियाद ते आर्ट जूं सरगर्मियूं थींदियूं आहिनि इहो आहे काथे इन जी बिल्डिंग अथव ॾिसो असांखे इब्तिदा में जॾहिं रजिस्टर्ड थी तॾहिं कुझु अरसे खां पोइ सकाफ़त खाते असांखे मेहरान आर्ट्स काउंसिल नाले हिकिड़ो इदारो आहे जेको लतीफ़ाबाद हैदराबाद में मौजूदु आहे उहा बिल्डिंग हुननि असांखे ॾिनी हुई त तव्हां हिते सरगर्मियूं कयो पंहिंजूं जेके आर्ट्स काउंसिल जूं आहिनि ऐं उते असां मेंबरशिप उते कई हाणे तक़रीबन 250 खां वधीक मेंबर आहिनि आर्ट्स काउंसिल हैदराबाद जा पर असां वटि उन खां पोइ जॾहिं निगरान हुकूमत आई त निगरान हुकूमत असांजो उहो जेको स्पेस आहे उहो असांखे पंहिंजो वापसि वठण लाइ नोटिस जारी कयो उनजो रीज़न इहो त जेको उते माण्हू वेठो हुयो उन मेहरान आर्ट्स काउंसिल जो इंचार्ज मेहदी शाह नालो आहे हुनजो उहो हिन महिल कल्चर डिपार्टमेंट जो ऑफिसर आहे हिकिड़ो उहो छाकाणि त उन मेहरान आर्ट्स काउंसिल जो इंचार्ज हो इतफ़ाक़ सां ऐं उहो ई माण्हू वरी जेको जुनेद शाह थियो कल्चर मिनिस्टर उनजो थी वियो PS हाणे उते मेहरान आर्ट्स काउंसिल जी जेका बिल्डिंग आहे उन में ज़माननि खां वठी शादियूं थींदियूं आहिनि मङणा थींदा आहिनि ॿियूं हिकिड़ियूं पैसनि वारियूं एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि जॾहिं असां वञी वेठासीं उते त असां वटि माण्हू आया त भई शादीअ लाइ असांखे हाल बुक कराइणो आहे असां चयो बाबा आर्ट्स काउंसिल आहे हिते शादीअ जो कहिड़ो तुक आहे त हुननि खे जॾहिं ख़बर पई त हाणे इहा ॻाल्हि ओपन थी वई आहे इहा ॻाल्हि माना ॿियनि माण्हुनि ते पहुचे पई त उहो जेको जुनेद शाह जो PS थियो जेको इंचार्ज जो ऑलरेडी हुन मेहरान आर्ट्स काउंसिल जो उनखे जेको हुयो निगरान वज़ीर उनखे वञी उन इहा ॻाल्हि सम्झाई त भई हिननि जे अचण सां पोइ हीउ नुक़सानु थींदो पोइ हीउ मसइलो थींदो पोइ उन ई वरी कुझु माण्हुनि खे समाज में पैसा ॾेई उन्हनि ते हथ रखे उन्हनि खे इनकरेज करे ऐं हिकिड़ी पंहिंजो डिवीजन जी या विरासत जी हिकिड़ी जेका आहे उहा मुहिम शुरू कई त जीअं उहा जेका मेहरान आर्ट्स काउंसिल जी बिल्डिंग आहे उहा कंहिं तरह सां हुनखे वापसि मिले ऐं उते इहो जेको शादियुनि जो कारोबार आहे उहो हलंदो रहे इन सिलसिले में असां जुनेद शाह खे माना लिखित में बि ॾिनो हो उनखे सबूत फराहम कया त उते शादियूं थी रहियूं आहिनि ऐं उते उन्हनि शादियुनि जा पैसा अॼु ताईं कॾहिं सरकार जे अकाउंट में न आहिनि जमा थिया उन बिल्डिंग में थींदड़ प्राइवेट इवेंट्स जा जेके पैसा आहिनि उहे उते वेठल जेका इंतिज़ामिया आहे उहा आसानी सां खाईंदी रही आहे ऐं कॾहिं बि सरकार जे अकाउंट में न आहिनि विया पर हुनजे बावजूदि सरकार इहो मुनासिब सम्झो त उते भले शादियूं थियनि ऐं आर्ट जूं एक्टिविटीज़ न थियनि त ज़ाहिर हिकिड़ी इज्तिमाही रविश आहे जेका असांजे हुकूमतुनि जी ऐं समाज जी आर्ट ऐं आर्टिस्टनि तरफ़ आहे त बहरहाल असांखे उमेद आहे त इहे शयूं बहितर थींदियूं बहाल थींदियूं इहा का वॾी ॻाल्हि हाणे जेकी निगरान हाणे त वरी पीपल्स पार्टी गवर्नमेंट अची वई आहे त अञा ताईं साॻी ॻाल्हि लॻी पई आहे हाणे जेका मौजूदा पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे उन में जेका वज़ारत आहे उन सां असांजी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻाल्हि ॿोल्हि थी आहे ऐं हुन असांखे यकीन ॾियारियो आहे त ज़रूरु असां इन सिलसिले में आर्ट्स काउंसिल हैदराबाद जी सपोर्ट कंदासीं मदद कंदासीं पर उहा सूरत हाल अञा जीअं जो तीअं क़ाइमु आहे उहा जेको बर्फ़ आहे अञा उहा ॻरी न आहे त उहो जेको मेहरान आर्ट काउंसिल आहे उन जी माना तव्हांजी पोज़ीशन में कोन्हे उहा हिन वक़्तु असांजी पोज़ीशन में न आहे उहा हुननि असांखे मुकमल तौर ते तॾहिं बि न ॾिनी हुई हुननि हिकिड़ो असां एग्रीमेंट कयो हो जंहिंमें लिखियलु हो त 5 सालनि ताईं आर्ट्स काउंसिल हैदराबाद खे ही स्पेस ॾिजे थो ऐं गॾोगॾु
जेको सकाफ़त खातो आहे इहा उन जी बि इंतिज़ामिया या उन जा माण्हू बि उते वेठल रहंदा ऐं ही ॿई म्यूचुअली गॾिजी सॼी हिक ॿिए खे एतमाद में वेठी ऐं हिक ॿिए खे आगाह करे एक्टिविटीज़ कंदा। जॾहिं कल्चर डिपार्टमेंट जी एक्टिविटी हूंदी त आर्ट्स काउंसिल न कंदी ऐं आर्ट्स काउंसिल जॾहिं एक्टिविटीज़ कंदी त कल्चर डिपार्टमेंट उन्हनि तारीख़ुनि ते उते प्रोग्राम न कंदो। ऐं ईअं हुननि ठीकु आहे। असांखे ऑफिस ॾिनियूं हुयूं जेके असांजे पोज़ीशन में हुयूं, पर उन खां पोइ छो त सरकार ॾाढी थींदी आहे तंहिं करे हुन वापसि वठी छॾियो। अच्छा, त फ़िलहाल हाणे को स्पेस कोन अथव जिते को कमकार करे सघो, काई सिखिया न असां कयो? वटि छो त असां मुमताज़ वटि ऑफिस बुखारी त आहे। आयो हो सखर लाइ ॿुधायईं त उते मौसीक़ी जा प्रोग्राम, आर्ट जा क्लासिस था हलाइनि, इलाही सारो कमु थो थिए। तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त 3 जेके आहिनि उहे स्पेस गॾु पीपल्स पार्टी जी गुज़िरियल हुकूमत ॾिना हुया। हिकिड़ो सखर आर्ट्स काउंसिल खे ॾिनो हुओ इहो जेको कल्चरल कॉम्प्लेक्स आहे उहो, ऐं हैदराबाद आर्ट्स काउंसिल खे हिननि मेरान आर्ट्स काउंसिल जो स्पेस ॾिनो हो, ऐं कराची आर्ट्स काउंसिल खे हिननि हिकिड़ी नई बिल्डिंग जेका ठाही हुई कल्चर डिपार्टमेंट, जेका कल्चर डिपार्टमेंट कंहिं ॿिए मक़सद लाइ ठाही हुई, उहा विच शहर में आहे, उहा बि हुननि हिन आर्ट्स काउंसिल सां गॾु उन्हनि खे ॾिनी हुई। माना इहे 3 नवां एग्रीमेंट कया हुआ कल्चर डिपार्टमेंट, पर उन मां फ़क़ति हैदराबाद आर्ट्स काउंसिल जो स्पेस उन्हनि वापसि वरितो। उहे ॿई स्पेस मौजूदु आहिनि। वाह, हलो पोइ ठीकु पिक आहे। एंड चूज़ जीअं थींदो आहे, सम्झी सघो था त। त उन ते तव्हांजी ज़िदोजहद जारी आहे त कुझु न कुझु थिए ताकी तव्हां बि क्लासिस ॾिसो वग़ैरह असां स्टार्ट कयो। ज़ाहिर कंहिं नेगेटिव तरीक़े सां न, कंहिं मुहिम जोई सां न, कंहिं एहतजाजनि सां न, पर जेको तरीक़ो थींदो आहे हिकिड़ो मुहज़िब, त असां ज़ाहिर आर्टिस्ट आहियूं ऐं आर्टिस्टनि जो क़बीलो आहे, त उहो जेको बि लिख पढ़ जो तरीक़ो थी सघे थो ऐं मुलाक़ातुनि जो तरीक़ो थी सघे थो, अख़लाक़ी तौर ते जेके बि हूंदा आहिनि पंहिंजे हक़नि या पंहिंजी जेका कम्यूनिटीअ जे फ़ाइदनि जी ॻाल्हि, उहा कंदा रहिया आहियूं, उहा करे रहिया आहियूं ऐं कंदा रहंदासीं, ऐं उमेद इहा ई आहे त बहितरी थींदी। ठीकु आहे, त हलो अॻे था वधूं हाणे। त तव्हां लैंग्वेज अथॉरिटी जा बि आहे, पहिरियों मूंखे इहो ॿुधायो त इहो लैंग्वेज अथॉरिटी कॾहिं ठही हुई, इन जी लेजिस्लेशन कॾहिं ठही हुई, उनजो मक़सदु छा हो, उन जूं अञा ताईं कहिड़ियूं अचीवमेंट आहिनि? ही बुनियादी तौर ते जेको 1972 वारो बिल हुयो, सिंधी ॿोलीअ जे तरक़ी, फैलाव ऐं तदरीस जो जेको बिल आहे, जी, उन बिल जे आधार ते हिननि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो क़याम 1990 ईस्वी धारे अमल में आंदो, जॾहिं जाम सादिक वज़ीर आला हो सिंध जो। उन ज़माने में हिननि पंहिंजो सिंध असेंबली मां को बिल पास न कयो, अञा ताईं को बिल पास न आयो थियो लैंग्वेज अथॉरिटी जो। अच्छा, पर उन्हनि हिकिड़े वज़ीर आला पंहिंजे हिकिड़े हुकुमनामे तहत लैंग्वेज अथॉरिटी जो क़याम अमल में आंदो, ऐं पोइ हुन सिंध जे गवर्नर खे उहा समरी जेका आई उहा मोकिली हुई अप्रूवल लाइ, पर गवर्नर उहा इन करे वापसि कई छाकाणि त हुन में लिखियो त जंहिं बिल खे तव्हां कोट कयो आहे उन में अथॉरिटीज़ जो ज़िक्र न आहे, अकेडमीज़ जो ज़िक्र आहे, इंस्टीट्यूट्स जो ज़िक्र आहे, बोर्ड्स जो ज़िक्र आहे, उन में अथॉरिटी जो लफ़्ज़ न आहे। इन करे पोइ हुननि वरी असेंबलीअ मां बिल पास कयो इन शइ जो त जेको 72 वारो बिल आहे उन में अमेंडमेंट कजे थी ऐं उन में अथॉरिटीज़ जो लफ़्ज़ शामिल कजे थो, ऐं उन खां पोइ 91 धारे उहो गवर्नर पास कयो, जेका समरी पास कई, ऐं डॉक्टर बलोच साहब हुनजो पहिरियों चेयरमैन मुक़ररु थियो। ही अच्छा, बुनियादी तौर ते हिन जो तसवुर हो उहो तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ी नेशनल लैंग्वेज अथॉरिटी हिकिड़ी ठाही हिननि, जेके मुक़्तदरा क़ौमी ज़ुबान चवंदा जी, आहिनि, इस्लामाबाद जी, इदारो आहे। जी, उन इदारे खे आॾो रखे हिननि ठाही हुई, ऐं उहा इन करे ठाही हुई त छाकाणि त 72 वारे बिल खां पोइ सिंधी जेका हुई उहा सिंध जी सरकारी या दफ़्तरी ज़ुबान जो दर्जो माणे चुकी हुई। पाकिस्तान में हिन वक़्त ताईं फ़क़ति सिंधी ई आहे उर्दूअ खां सवाइ जंहिंखे इहो मक़ाम हासिलु आहे। बलोची, पश्तो, पंजाबी या सराइकी या जेके ॿियूं ॿोलियूं आहिनि उन्हनि जी पंहिंजनि सूबनि में इहा हैसियत न आहे जेका सिंधीअ जी आहे। बंगाली खे इहा हैसियत हासिल हुई माना विरहाङे खां पहिरीं, ऐं विरहाङे खां पोइ सिंधी ॿोली जे बिल तहत सिंधी ॿोलीअ खे पंहिंजे सूबे जे अंदरि इहा हैसियत हासिल आहे त उहा सिंध जी सरकारी ऐं दफ़्तरी ज़ुबान। इहा अलॻि ॻाल्हि आहे त उहा दुनिया में उन कंहिं में बि त मुल्क पर उन में लिखत पढ़त त नथी थिए सही, अजीब हिकिड़ो हा मिक्सचर लॻो पियो आहे सिंध में, इंग्लिश बि हले थी, उर्दू बि हले थी, सिंधी बि हले थी, टई उनजा लैंग्वेज गॾु थियूं हलनि। उनजा ॿ टे सबब आहिनि। फरहान ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सरकार उनखे प्रोटेक्ट कयो आहे, सरकार उनखे हुनजी इहा हैसियत तस्लीम कई आहे, सरकार उनखे इहा मञता
ज़रूरु ॾिनी आहे त उहा पंहिंजे सूबे या पंहिंजे वतन जे माण्हुनि जी क़ौमी पंहिंजी सरकारी ॿोली थिए। पर बदकिस्मती इहा आहे त असांजी जेके रियासती पॉलिसियूं आहिनि उहे पहिरें ॾींहं खां वठी असलोकियुनि या मक़ामी या क़ौमी ॿोलियुनि तरफ़ जेका रवेश आहे या जेके उन बाबति पॉलिसियूं आहिनि उहे केॾियूं मुनासिब न आहिनि। मिसाल हिकिड़ो त लफ़्ज़ यूज़ जिन कंदा आहिनि जंहिंसां मूंखे ॾाढी खार ईंदी आहे, इलाक़ाई ज़बाने। हा, इलाक़ाई त ॾिसो वरी इलाक़ाई त उहो हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे, उनजे इलाइक़ो पुठियां छा हूंदो आहे? हिकिड़ी नफ़रत बि आहे, उनजे पुठियां हिकिड़ी उनखे डिग्रेड करण जी बि हिकिड़ी रवेश आहे। ॿोली जेका आहे न उहा माउ वांगुरु थींदी आहे, उहा न नंढी हूंदी आहे न वॾी हूंदी आहे। हिकु ॿार जी बि माउ जो मक़ाम साॻियो आहे ऐं पंहिंजो 20 ॿारनि जी जेका माउ आहे उनजो मक़ाम बि साॻियो आहे। त माउ जे मक़ाम में ऐं हैसियत में को फ़र्क़ु न आहे थींदो। ॿोली जेका जंडरावड़नि जी आहे, जेकॾहिं हुनजा 5000 ॻाल्हाईंदड़ आहिनि त उनजो मक़ाम बि ओतिरो आहे जेतिरो सिंधीअ जो आहे, जेतिरो उर्दूअ जो आहे, जेतिरो पंजाबीअ जो, जेतिरो ॿियनि आला ज़ुबानुनि जो आहे। इलाक़ाई चवण जे पुठियां हुननि जी नियत हिकिड़ी ॿी आहे त उहो डिग्रेड कनि था। ॾिसां जेका मां ॻाल्हि करणु पई चाहे उहा इहा आहे त असां वटि जेका आहे रियासती जेका पॉलिसी आहे उन पहिरें ॾींहं खां वठी जिन ॿोलियुनि खे उत्साहियो आहे या इनकरेज कयो आहे उहे सभु धारियूं आहिनि। हिकु बि मक़ामी ॿोली न आहे, असलोकी ॿोली न आहे। मिसाल पहिरीं अरबी जेका मज़हब जे नाले में ॿाहिरां आई ऐं उहा असांजी ज़ारा हिकिड़ी मोहतरम मुक़दस ॿोली थी वई ऐं उनखे हिकिड़ी ऑफिशियल ऐं सरकारी जेका आहे उहा सपोर्ट हासिल थी। ॿी जेका ॿोली आई उहा फारसी, जेका ज़ारा ईरान खां आई, जंहिं बि बहाने सां आई, सासानी दौर में सिंध ते कब्ज़े जी शकिल में आई ऐं उनखां पोइ लाॻीतो जेका सिंध जी दफ़्तरी ज़ुबान रही 800-900 साल, उन दौरान सिंध ते हुनजी डोमिनेंसी रही। पोइ वरी मज़हबी ऐं फ़िरके जे चकर में जेका हुनजो तक़दुस थियो। उनखां पोइ जेका टीं ॿोली आहे उहा अंग्रेज़ी हुई, जेका ज़ारा 1843 में सिंध ते कब्ज़े जी शकिल में असांखे तोहफ़े तौरु मिली। चौथीं ॿोली उर्दू आहे, जेका बि असांजी मक़ामी ॿोली कोन हुई, जेका 47 खां पोइ असां वटि आई। त रियासत हिन वक़्त ताईं जिन 4 ॿोलियुनि खे सभ खां मोहतरम करे असांजे मथां मड़ियो आहे उहे 4 धारियूं ॿोलियूं आहिनि। जेके असलोकनि माण्हुनि जूं ॿोलियूं आहिनि, जेके सदियुनि खां वठी हिन देश में हिन इलाइक़े में रहियल माण्हू आहिनि, उन्हनि जे ॿोलियुनि खे हिननि दीवार सां लॻाए छॾियो आहे। उन्हनि जे पुठियां उनजे पुठियां उन्हनि जी पॉलिसीअ जो लॉजिक छा आहे, मंतक छा आहे, फ़लसफ़ो छा आहे, उनजे पुठियां ॾाहप कहिड़ी आहे, इहे त उहे ई ॿुधाए सघनि था। पर उन नफ़रत या इन रवैये तव्हां ॾिठो त मुल्क खे ॿ करे छॾियो 70 में जॾहिं बंगाली हलिया पिया। हाणे चवंदा आहिनि त ॿोली was the something which actually started this whole thing. तव्हां ॾिसो न त सॼी दुनिया जेको मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हाए थी, उहो ई आहे जेको बंगालियुनि जो ॿोलीअ जो ॾींहुं आहे। ऐं उहो असांजे पॉलिसियुनि ऐं रवैयनि जे नतीजे में जेको आहे उहो मल्हायो वञे थो। त उहा रविश अञा ताईं तब्दील न आहे थी। मिसाल असीं जेके सदियुनि खां वठी हिते मौजूदु आहियूं, उन्हनि जी ॿोली पंहिंजे ई देश में ऐं पंहिंजे ई मुल्क में अञा ताईं क़ौमी ॿोली जो दर्जो हासिल न आहे करे सघी। माना 2-3 दफ़ा हाणे त रिसेंटली बि क़ौमी असेंबली बिल पास थियो आहे, वरी फेल थी वेंदो आहे बिल विझंदा आहिनि। तव्हां ॾिसो न, जेको 1940 वारी करारदाद आहे, उन करारदाद में वाज़े नमूने लिखियल आहे त भई ही चइनि सूबनि जो इंडिपेंडेंट हिकिड़ो माना घण सूबाई मुल्क आहे। घण सूबाई जो अल्टीमेटली मतिलबु आहे त उन में घणियूं क़ौमूं रहनि थियूं, उन जूं घणियूं सकाफ़तूं आहिनि। हिकिड़ी वर्सटलिटी आहे दुनिया में, वर्सटलिटी या गूनागूनी या रंगारंगी जेका आहे उहा क़ुवत तौरु इस्तेमालु थींदी आहे। उहा मुल्कनि जे तरक़ीअ में हिकिड़े बैकबोन जो रोल प्ले कंदी आहे। असां वटि हुननि वर्सटलिटी खे दीवार सां लॻाए छॾियो आहे, उनजा सभु रंग फिटाए छॾिया आहिनि। उनखे उहो क़बूल करण लाइ उहा मञता ऐं रिस्पेक्ट करण लाइ तयारु न आहिनि। नतीजे में ज़ाहिर इहा हिकिड़ी जेका ॿोलियुनि जे तरक़ी न करण जे पुठियां जेके मुहरिक आहिनि उहे हिकिड़ा इहे बि आहिनि। मिसाल जीअं मूं चयो न, सिंध असेंबली असांखे प्रोटेक्ट करे छॾियो पंहिंजे सूबे जे अंदरि, पर सिंध असेंबली जा मेंबर पाण तक़रीर कोन था कनि सिंधीअ में। ॾिसो न, माना वज़ीर आला खां वठी असांजे वज़ीरनि, सभिनी वज़ीरनि ताईं, असांजे आम मेंबरनि ताईं, जेके ॿहिराड़ी मां चूंडिजी वञनि था, जेके आइनी माना पंहिंजो ॻोठनि जे माण्हुनि जे वोटनि ते बीठल आहिनि, उहे असेंबली में वञनि था त उहे जेको हिकिड़ी 20% जेका आबादी आहे जेका असेंबलीअ जी, उनखे एंटरटेन कनि था, उनखे ज़हन में रखे हू उर्दू में ॻाल्हाइनि था। पर जेका 80% हुननि जो जेको वोटर आहे उहो उनजे लाइ सिंधी में ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। त ज़ाहिर ही हिकिड़ी रविश जो मसइलो आहे। रुॻो कानून छा कंदो? कानून त ट्रैफिक जो बि ठहियलु हूंदो आहे।
पर जी उनजे बावजूदि माण्हू फॉलो न कंदा, जेकॾहिं ॻाढ़ी बती ते न बीहंदा त ज़ाहिर आहे उन सां असां कानून ते या कंहिं आइन ते ॾोह कोन ॾींदासीं। पोइ ॾिसबो त उहे मुहरक कहिड़ा आहिनि जंहिंमें ज़ाहिर आहे रियासत जो उन कानून ते अमल न कराइण वारी रविश बि शामिल आहे। असां सभिनी जो उहे माण्हू जिन जे लाइ उहो ठहियो आहे उन्हनि जो उनखे क़बूल करणु, मञणु ऐं रिस्पेक्ट करण जो मसइलो आहे। ऐं गॾोगॾु जेको धारनि ॿोलियुनि जो दॿाउ आहे उनखे सम्झी ऐं उनखे फेस करण वारी सलाहियत जेका आहे उनजी खोट जो बि मसइलो आहे। मिसाल थुले लेखे चऊं त भई उहा जेका असेंबली में कोन थी ॻाल्हाइजे, पर तव्हां मूंखे ॿुधायो त जॾहिं को प्राइवेट स्कूल इहो चवराए मोकिले थो माउ पीउ खे त भई हिन सां पंहिंजे ॿार सां सिंधी न ॻाल्हायो छाकाणि त हिन जी उर्दू ख़राबु थिए थी, त असां पंहिंजे ॿार सां उर्दू में ॻाल्हाइणु शुरू था कयूं। इहो ॾिसण खां सवाइ त भई उनजी जेका पंहिंजो उर्दू ठीकु थिए न थिए, उनजी सिंधी सुठी हुजणु ज़रूरी आहे, छाकाणि त उनजी मादरी ज़बान उहा आहे। उनमें जेका ॿार जी सलाहियत बहितर थींदी, उनमें जेको ॿार जी तालीम बहितर थींदी, असां उहो उन खां खसे। ईअं किथे थींदो आहे दुनिया में किथे फरहान बि न त थींदो। ॿार खां हिकिड़ी ॿोली खसे, उनखे ॿी ॿोली सेखारियो। ऐं उन सां हक़ीक़त इहा अथव, फ़र्क़ु बि न पवंदो आहे। मूंखे यादि आहे जॾहिं मां त हाणे US में रहां, त मुंहिंजा ॿार जॾहिं पहिरियों दफ़ो स्कूल में विया त उन्हनि जे उस्तादनि पुछियो त उहो तव्हांजी मादरी ॿोली कहिड़ी आहे? इंग्लिश न आहे, सिंधी आहे। उन्हनि कॾहिं बि असांखे न झलियो त बाबा हे छो था तव्हां सिंधी न ॻाल्हायो, हिन सां इंग्लिश ॻाल्हायो। उनखे वधि में वधि उन्हनि एतिरो कयो जो इंग्लिश एज़ ए लैंग्वेज जेकी हूंदी आहे ESL चवंदा आहिनि हिते, इंग्लिश लैंग्वेज जा क्लासिस धार ॾियणु शुरू कयूं। ऐं विदिन 2-3 सालनि में उहे अहिड़ा थी विया जो उन्हनि खे पोइ कढी छॾियो त हाणे हिननि जी इंग्लिश ओड़ी थी वई आहे जीअं ॿियनि जी थियणु खपे। ॾिसो, ॿियो जेका लैंग्वेज आहे न, उहो हिकिड़ो बेसिक ह्यूमन राइट जो सवाल आहे। माना ॿोली रुॻो समाजी राब्ते जो ज़रियो न आहे। इहो हिकिड़ो पुराणो तस्वुरु आहे। ॿोली ह्यूमन राइट जो मसइलो आहे। उनखे उन सां गॾिजण खां सवाइ असां सम्झी न सघंदासीं। दुनिया जे कंहिं बि मुल्क में इहो हिकिड़ो ॾोह शुमार थींदो त ॿार खां हिकिड़ी ॿोली खसे, हुनखे ॿी सेखारियो। ऐं सो बि उहा ॿोली जेका हुनजे घर जी आहे, जेका जंहिंमें उनजो पूरो हेरिटेज पियो आहे, हुनजे तस्वुरनि जो, हुनजे एहसासनि जो, जज़्बनि जी तारीख़ पूरी जेका आहे उहा हुनजी ॿोली में आहे। हुनजो फोकलोर हुन में आहे, हुनजो फोक विज़डम हुन में आहे, हुनजे अबनि ॾाॾनि जा तस्वुर, ख़्याल, कहाणियूं, कथाऊं सभु उन में आहिनि, हुनजी ॾंद कथा उन में आहे। त उहा हुन खां खसे हिकिड़ी अहिड़ी ॿोली था सेखारियो जंहिंमें माना न पखियुनि जा पूरा नाला आहिनि, न जंहिंमें को वणनि जा पूरा नाला आहिनि, न जंहिंमें को जानवरनि जा पूरा नाला आहिनि। हिकिड़ी शहरी क़िस्म जी ॿोली आहे। ऐं उन ॿोली वटि ज़मीन कोन्हे पंहिंजी, उन वटि पंहिंजा ॿेला कोन्हनि के, उन वटि पंहिंजो सहरा कोन्हे को, त उन वटि ज़ाहिर लफ़्ज़ बि खुटल आहिनि, उन वटि लफ़्ज़ पूरा न आहिनि। सिंधी ॿोलीअ जी जेका ख़ूबसूरती आहे उहा इहा आहे त उनखे छो त फितरत एॾी घण तरफ़ाई ॾिनी आहे, जंहिंमें जबल बि आहिनि, जंहिंमें ॿेला बि आहिनि, जंहिंमें समुंड बि आहे, जंहिंमें कचो बि आहे, दरिया बि आहे, त पोइ उन वटि ॿोली रिच आहे, एॾी आसूदी आहे। त उहा तव्हां हिकिड़ी आसूदगी खसे, हुनखे हिकिड़े अहिड़े ज़ोन में वठी पिया वञो जिते हिकिड़ी सोढ़ आहे, जिते हू खुली ऐं मुकमल इज़हार नथो करे सघे। असां हिकिड़े दॿाउ तहत हली रहिया आहियूं ऐं जी रहिया आहियूं। ऐं सभ खां पहिरीं असांखे पंहिंजी रविश ठीकु करणी पवंदी पंहिंजी ॿोली तरफ़। तॾहिं मां सम्झां थो त असां जे ॿार में ॿोली मुंतकिल थींदी। ऐं अॼु जे दौर जो सभ खां वॾो चैलेंज इहो अथव। ठीकु आहे, ॿोली ते रिसर्च थियणु खपे, ॿोली जूं लुग़तूं ठहणु खपनि, लिसानियात ते कमु थियणु खपे, लहजनि ते कमु थियणु खपे, डॉक्यूमेंट्रीज़ ठहणु खपनि, जेके मरंदड़ आहिनि पेशा, उन्हनि जूं ॿोलियूं महफ़ूज़ थियणु खपनि। पर सभ खां वॾो अॼु जे दौर जो जेको चैलेंज आहे न, जेका ललकार आहे, उहा इहा आहे त तव्हांजे ईंदड़ नस्ल में तव्हांजी ॿोली मुंतकिल कीअं थिए, उहा महफ़ूज़ कीअं थिए, उहा बचाए मुस्तक़बिल तरफ़ तव्हां कीअं खणी वञो। सभ खां वॾो सवाल अॼु इहो आहे। ठीकु आहे। का रविश में चेंज आई आहे रियासत जी या माण्हुनि जी? हिकिड़ी ॻाल्हि मां नोटिस कंदो आहियां त वरी बि जेके शो अचनि था, इहे टॉक शो था चऊं ख़बरुनि जा, मिड़ई इहे थोरो घणो पंजाबी ॻाल्हाइनि था। हाणे पहिरियों त सवाल ई पैदा न जो पंजाबीअ जो को लफ़्ज़ ॿुधंदा हुआसीं असां। तव्हां माना माना वफ़ाक़ी जेके सतह जी ॻाल्हि था हा, कयो, उर्दू चैनल सां गॾु ॾिसो, जियो ॾिसो, ARY ॾिसो, उन्हनि जे टॉक शो में वरी बि 2-3 लफ़्ज़ इंग्लिश पंजाबीअ जा हो ॻाल्हाइनि था। पहिरियों इहा शइ न हूंदी, माना सवाल ई पैदा न आहे जो उर्दूअ खां अलावा को लफ़्ज़ को कुझु, ख़ासि तौर ते पंजाबी बि। हा, ईअं आहे। त हाणे इहा थोरी हिकिड़ी
सवलाई पैदा थी आहे या थोरी आज़ादी जेका आहे उहा ॾियणु शुरू कई आहे हिननि, ख़ासि तौर ते जेके ख़ानगी या निजी चैनल आहिनि उन्हनि, छाकाणि त अॻे त फ़क़ति टीवी हूंदी हुई। जी ईटीवी जेका आई उहा जहिड़े क़िस्म जी तरबियत कंदी हुई माण्हुनि जी, ऐं ज़ाहिर आहे उनजो हिकिड़ो वॾो रोल आहे रेडियो ऐं टीवी जो जी माण्हुनि जी ॿोली दुरुस्त करण में ऐं ॿोलीअ जे बचाव ऐं तहफ़ुज़ में। पर जेको निजपणो आहे न, ॾिसो उहो दुनिया जी कंहिं बि ॿोली जो क़ाइमु न आहे रहियो, उहो क़ाइमु रही बि नथो सघे। जॾहिं मल्टीलिंगुअल शयूं थींदियूं, मल्टी कल्चरल थींदियूं, जॾहिं समाज में हिक ई वक़्तु घणियूं ॿोलियूं वाह में ईंदियूं त ॿोलियूं हिक ॿिए जा असर बि क़बूल कंदियूं, ऐं माण्हू पंहिंजा जेके ॿी ॿोली में जॾहिं इज़हार करे थो, तॾहिं केतिरा ई लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके हुनखे ॿी ॿोली में नथा मिलनि। मूंखे यादि आहे, मां हिकिड़ी डिबेट पढ़ी सबते हसन ऐं हनीफ रामे जी, हिकिड़ी ज़बरदस्त कंहिं कहाणी ते हुननि का पंजाबी कहाणी जंहिंजो तर्जुमो उर्दू में कयो वियो, त उन में हिकिड़ो लफ़्ज़ हो ढिढ। ढिढ पाण सिंधी में बि इस्तेमालु कंदा आहियूं, जॾहिं औरत खे पेट थींदो आहे जी ऐं जी उन वॾो थींदो आहे त हुन ढिढ चइबो आहे। हा त उहो जॾहिं हुननि तर्जुमो कयो उर्दू में, त उर्दू में त ढिढ जो निमल बदल हुयो ई न, त हुननि उनजे मुतबादिल हिकिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया जंहिं ते सबते हसन तमामु वॾी हिकिड़ी ख़तरनाक क़िस्म जी तनक़ीद लिखी। त हुन चयो भई तव्हां अहिड़ो तर्जुमो कयो था जंहिंसां उहो जेको तसवुरु आहे या जेको कहाणी जो रूह आहे या जेको लफ़्ज़ जो जेको असुल एसेंस आहे उहो ई मरी थो वञे। लॉस्ट इन तव्हांखे ट्रांसलेशन। हा, त पोइ तव्हांखे उहो ढिढ लिखण में कहिड़ी माना ख़राबी थी लॻे। हिकिड़ी ॿोली वटि उहो लफ़्ज़ न आहे त उहो ॿोली उन मां खणणु खपे पंजाबीअ मां, ऐं हेठां तव्हां उनजो तर्जुमो ॾेई छॾियो या लिखी छॾियो त इहो छा खे चइबो आहे। त जी इहो हिते बि तमामु घणी ॿोलियुनि ऑक्सफोर्ड जो मसइलो आहे। यूनिवर्सिटी या ऑक्सफोर्ड डिक्शनरी आहे, हर साल कुझु 200-300 लफ़्ज़ रोज़ ऐड कंदी आहे, त उहा ही हाणे इंग्लिश जो पार्ट आहिनि। मसलन हिते त असां फ्रिक्वेंटली चवंदा आहियूं त उहा फलाणो को अगरि माहिर माण्हू आहे, चवंदा आहियूं यार फलाणी ॻाल्हि में गुरू आहे। बिल्कुलु, हाणे तव्हांखे बाज़ार लफ़्ज़ जेको अरबी जो आहे तव्हांखे मिलंदो आहे ऑक्सफोर्ड में। जी तव्हां जेकॾहिं समोसो लफ़्ज़ ॾिसंदव त हाणे ऑक्सफोर्ड उहो अख़्तियार कयो आहे। ईअं जी केतिरा ई लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके ज़ाहिर हुननि जे समाज में, हुननि जे कल्चर में मौजूद ई न हुया, उहे उन्हनि किथां ॿिहंदा वरिता। जी ऐं हाणे उहा अंग्रेज़ी रुगो फ़क़ति कंहिं मख़सूस इलाइक़े या कंहिं इंग्लैंड जे हिकिड़े नंढड़ी एरिया में कोन थी ॻाल्हाई वञे। हाणे उहा दुनिया दुनिया जी में वॾे थी में वॾी ॿोली थी रही आहे, ऐं दुनिया जे हर मुल्क में उहा इस्तेमालु थी रही आहे। त पोइ हुनखे उन्हनि सभिनी तसवुरनि खे, उन्हनि सभिनी शयुनि जे नालनि खे अख़्तियार करणो पवंदो जेके उन्हनि ॿोलियुनि में राइज आहिनि। इन खां सवाइ अंग्रेज़ी बि आसूदी कोन थी आहे। अंग्रेज़ी जी जेका इहा एॾी वॾी असांखे लुग़त नज़र थी अचे या डिक्शनरी में नज़र थी अचे, उन में अक्सरियत त उन्हनि लफ़्ज़नि जी आहे जेके अंग्रेज़ी जा न आहिनि, जेके ॿियनि ॿोलियुनि में अख़्तियार कया आहिनि। त ईअं ख़ुदि अंग्रेज़ी जो बेस जेको आहे उहो लैटिन आहे, माना उन में 60% जेके लफ़्ज़ आहिनि उहे लातीनी जा आहिनि। त तंहिं करे ॿोलियूं जेके आहिनि उहे ॿोलियुनि मां फुटंदियूं आहिनि। ॿोलियूं को ख़िला मां न ईंदियूं आहिनि। माना उहो ॿोली पहिरीं का मख़सूस इलाइक़े जा माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि, उहा वरी पोइ कंहिं ॿिए इलाइक़े जे माण्हुनि तरफ़ ट्रेवल कंदी आहे। त इन करे मां सम्झां थो हाणे इहो मुमकिन न आहे त उर्दू को पाण खे ईअं शुद्ध रखे सघे, सिंधी बि पाण खे शुद्ध रखे सॻे। जॾहिं अंग्रेज़ी निज कोन्हे शुद्ध त पोइ ॿी उन में ॿोली कीअं रुॻो रहे? मूंखे एतिरो तव्हां सां इन ते पंहिंजो पुछिणो आहे, जॾहिं कुझु लफ़्ज़ ऑलरेडी असांजा आहिनि उनखे असां छो मटायूं, या उन ई जाइ ते कंहिं ॿी ॿोलीअ जो ख़ासि तौर ते उर्दूअ जो लफ़्ज़ छो कतबु आणियूं। माना असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां ॾिठो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां चवंदा आहिनि ॿोली हूंदी आहे पढ़ण सां, ॿुधण सां, ॻाल्हाइण सां। असांजा माण्हू हुते ॾाढी उर्दू इलाही था ॿुधनि, सॼो ॾींहुं जेको टीवी आहे उहे निजी जेके चैनल आहिनि उहे उर्दूअ में ॻाल्हाइनि था, ख़बरूं आहिनि, ड्रामा आहिनि। त हुननि जो पोइ हाणे मूंखे ईअं लॻंदो आहे त माना सिंधी अधु सिंधी आहे अधु उर्दू आहे, माना उर्दूअ जी चतियूं लॻल आहिनि। पर उन ते कुझु माण्हू चवंदा आहिनि त न, हरूभरू तव्हांखे निज करण जी ज़रूरत कोन्हे। पर मूंखे पर्सनली इहो हूंदो आहे त असां छो लफ़्ज़ कतबु आणियूं जेके ऑलरेडी असां वटि आहिनि। उन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? न त इहा तव्हांजी दुरुस्त ॻाल्हि आहे। घटि में घटि उहे लफ़्ज़ जेके सदियुनि खां वठी इस्तेमालु थियनि था ऐं उहे पूरी माना ॾेई रहिया आहिनि, ऐं उहे उन्हनि जे पुठियां हिकिड़ा तसवुर आहिनि, ऐं उहे असांजा पंहिंजा आहिनि। तंहिं करे ज़ाहिर अवलियत उन्हनि खे ॾियणु खपे, उन्हनि खे ई इस्तेमालु करणु खपे। इहा जेका सूरताल जुड़ी आहे इन जा ॿ टे सबब आहिनि। हिकिड़ो त इहो त ज़ाहिर आहे असां वटि जेका मीडिया आहे न उन आम करे छॾियो आहे उर्दू लफ़्ज़नि खे। उर्दू ड्रामनि, उर्दू टॉक शोज़, उर्दू जेके आहिनि टीवी चैनल्स घर घर में हलनि था, ऐं असांजे चैनलनि जो मयार न आहे। माना सिंधीअ में जेके चैनल
जंहिं मयार जो सॉफ्टवेयर या मवाद फ़राहम करे रहिया आहिनि उहो एतिरो त जॾो आहे या एॾो त कमज़ोर आहे, एॾो त ग़ैर मयारी आहे जो माण्हू उन जी भेट में प्रेफर कनि था या अवलियत ॾियनि था उर्दू चैनलनि खे। नतीजे में उहा ॿोली ॿुधी ॿुधी लाशऊरी तरह माण्हू उन्हनि लफ़्ज़नि खे अख़्तियार कनि था जीअं अंग्रेज़ी आहे। हाणे असां शऊरी तौर ते न, लाशऊरी तौर ते केतिरा अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था जेके जॾहिं असां ॻाल्हायूं था तॾहिं असांखे लॻे थो त असांजो ज़हन या असांजो जेको शऊर आहे उन्हनि लफ़्ज़नि खे असांजी ज़ुबान ते खणी थो अचे। माना असां उनजे बारे में घणो वीचारियूं नथा, पर छो त असांखे को ख़्यालु, का ॻाल्हि, को नुक़्तो पेश करिणो आहे, उन लाइ असांजो ज़हन पंहिंजे ख़ज़ाने में पियल लफ़्ज़नि मां उहो लफ़्ज़ खणी थो अचे जेको हुन बार बार ॿुधो आहे, जेको जंहिं बाबति हू उन वटि हिकिड़ो चिटो तसवुरु आहे। तंहिं करे ॿोलियूं जॾहिं हिक समाज में हिक खां वधीक इस्तेमालु थींदियूं आहिनि त उहे हिक ॿिए जा असर क़बूल कंदियूं आहिनि। पर हाणे जीअं मूं चयो त इहो असर लाशऊरी आहे ऐं इहो ख़तम शऊरी तौर ते थींदो। हाणे असांखे उन्हनि लफ़्ज़नि जा जेके असुलोका निमुल बदल आहिनि उहे इस्तेमालु करण लाइ शऊरी कोशिशि करणी पवंदी, तॾहिं असां उहे बहाल करे सघंदासीं। न त ज़ाहिर आहे वक़्त सां गॾु केतिरा लफ़्ज़ या इस्तिलाह जेके ॿोलियुनि में राइज आहे उहे मतरूक थी विया, उहे ख़तम थी विया, उन्हनि जी जाइ नवनि लफ़्ज़नि वरिती। इहो हिकिड़ो फितरी अमल आहे। इहो इन ॻाल्हि खे शायदि पंहिंजो जबरन तव्हां रोके सघो कोन था, छाकाणि त इहो सदियुनि खां वठी असांजे समेत समूरनि ज़िंदा ॿोलियुनि में इहो जेको बदिलाव जो अमल आहे इहो ईंदो रहियो आहे। पर जेकॾहिं उनखे आदत बणाए छॾिबो, जेकॾहिं उनखे एब न सम्झिबो, जेकॾहिं चइबो त इहा आम ॻाल्हि आहे, ईअं थींदो रहंदो आहे, त पोइ छा थींदो त असां जेका ॿोली ॻाल्हाए रहिया आहियूं इन जी शकिल एतिरी बिगड़ी चुकी हूंदी जो असुलोकी सिंधी ख़बर न आहे त किथे पोयां रहिजी वेंदी। तंहिं करे इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त घटि में घटि जेके बाशऊर माण्हू आहिनि, पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, सम्झनि था इन ॻाल्हि जी अहमियत खे, त असां वटि पंहिंजी ॿोलीअ जा जेके असुलोका लफ़्ज़ आहिनि उहे इस्तेमालु कंदासीं, तॾहिं ई नओं नसुल सिखंदो, तॾहिं ई नओं जेको ॿुधंदड़ ऐं पढ़ंदड़ आहे उहो हुन खां वाक़ुफ़ु थींदो ऐं हुनखे ख़बर पवंदी त हुनजी ॿोलीअ जी आसूदगी कीअं आहे, हुनजी ॿोलीअ में उन्हनि लफ़्ज़नि जा तसवुर कहिड़ा आहिनि ऐं लफ़्ज़नि सां रिश्तो उन्हनि जे इस्तेमाल सां जुड़ंदो आहे। जॾहिं तव्हां उहो इस्तेमालु करणु छॾे ॾींदा आहियो, इहो ईअं आहे जीअं तव्हां जॾहिं किन माइटनि सां मिलणु जुलणु छॾे ॾींदा आहियो त तव्हांजो हुन सां रिश्तो कमज़ोर थी वेंदो आहे। त लफ़्ज़नि खे इस्तेमालु करणु छॾे ॾींदो त तव्हांजो हुन सां रिश्तो जेको आहे उहो कमज़ोर थियणु शुरू थींदो ऐं ओपरा पे शुरू थींदी। ठीकु आहे। त तव्हां छा था सम्झो त हाणे इनखे जीअं तव्हां चओ पिया त चैलेंजिस त आहिनि, माण्हू इन में सॼो ख़ैर निजी चैनल उर्दूअ खां अलावा ख़ैर बॉलीवुड बि आहे जेको अचे थो, छा हूंदा आहिनि इहे जेके आहिनि मूवीज़ ठहनि थियूं इंडिया में, बॉलीवुड था चऊं उनखे, उहो बि उर्दू ई था यूज़ कनि, नालो हिंदी जो रहियो आहे। उन खां त हाणे जेको जहान जेको ॿियो हिकिड़ो ठहियो आहे न सोशल मीडिया जो, टिकटॉक जो, उन्हनि अञा उनखे वधीक बूस्ट ॾिनो आहे, वधीक उनखे उन में तेज़ी आंदी आहे, उनखे वधीक आम कयो आहे। माना माण्हू हाणे ज़ाहिर 3 कलाकनि जी फिल्म जी भेट में 1 कलाक में मोबाइल फोन ते 100 टिकटॉक ॾिसनि था ऐं उहे उन्हनि 100 टिकटॉक मां घटि में घटि जेके 85 खां 90 आहिनि उहे उर्दू ॿोली में आहिनि। नतीजे में ज़ाहिर उहा ॿोली हुन में ग़ैर महसूस तरीक़े सां दाख़िल थी रही आहे। हू सम्झे भले इहो त हू एंटरटेन थी रहियो आहे, उहे जेके 2 पल आहिनि उनजो मज़ो वठी रहियो आहे, पर ग़ैर महसूस तरीक़े सां ॿोली इंजेक्ट थी रही आहे उन में, उहा दाख़िल थी रही आहे ऐं उहा ज़ाहिर किथे न किथे वरी इज़ार करे थी मुख़्तलिफ़ शकिल में। सही। त हाणे पोइ कहिड़ी असां जीअं चवंदा आहियूं त इन सॼे मसइले खे कीअं मुंहुं ॾियूं, छा करणु खपे असांखे एज़ ए समाज या एज़ ए हिकिड़े फ़र्द जी हैसियत में या क़ौम जी हैसियत में कीअं मुंहुं ॾियूं, जो हाणे असांजा ॿार सखर में ऐं लाड़काणे में वेही करे जॾहिं ॻाल्हाइनि था सिंधी त उन में उर्दू ऐं हिंदीअ जा अहिड़ा लफ़्ज़ था कनि जो असांखे पाण ई हैरत थी थिए, यार इहो लफ़्ज़ मां ई ज़िंदगीअ में रुॻो ॿुधो आहे पर मां यूज़ न कयो, इस्तेमालु न कयो आहे। ॿारनि खां वधीक वॾनि जो मसइलो आहे। माना तव्हां ॾिसंदव त असांजो जेको वॾो आहे न, माना जेको ज़ाहिर सरकारी स्कूल में पढ़ी आयो आहे, जी, ख़ानगी स्कूल या प्राइवेट स्कूल जो त मसइलो इहो आहे त उन्हनि सिंधीअ खे माना हिकिड़े पंहिंजे स्कूल में 3 दर्जे जे शहरी जी हैसियत ॾेई छॾी आहे। ऐं तोड़े जो जॾहिं प्राइवेट स्कूल रजिस्टर्ड थींदा आहिनि त उहो जेको प्रोफार्मा भरींदा आहिनि उन में जेको आख़िरी लाइन आहे उन में लिखियलु हूंदो आहे त असां पंहिंजे स्कूल में सिंधी लाज़मी पढ़ाईंदासीं। अच्छा।
बिल्कुलु हुनजे रजिस्ट्रेशन जे फॉर्म में लिखियल आहे। हाणे हू इहो फॉर्म जॾहिं जमा कराइनि था, जंहिंजे बुनियाद ते रजिस्ट्रेशन थिए थी, उन खां पोइ जॾहिं नथा पढ़ाइनि त न को उन्हनि खां रियासत थी पुछे, न को उन्हनि खां सूबो थो पुछे, न को उन्हनि खां जेका प्राइवेट स्कूलनि जी डायरेक्टोरेट आहे उहा थी पुछे, न को उन्हनि खां पंहिंजो समाज थो पुछे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त वालिदीन नथा पुछनि, माना माइट नथा पुछनि त तव्हां मुंहिंजे बिल्कुलु। ॿार खे सिंधी छो नथा पढ़ायो। हम्म, मिसाल हिकिड़े स्कूल खे लाज़मी पढ़ाइणी आहे, ऐं तव्हांजे ॿार खे त हुनखे इन करे पढ़ाइणी आहे छाकाणि तव्हांजो ॿारु सिंधी आहे ऐं तव्हांजो ॿारु सिंध में रहे थो, कंहिं ॿिए सूबे में कोन थो रहे। तव्हांजी हुकूमत ऐं तव्हांजो जेको सूबो आहे उहो प्रोटेक्ट करे चुको आहे, हुनखे पाबंद बणाए चुको आहे। पर कॾहिं बि 10 वालिदीन गॾिजी कंहिं स्कूल में नथा वञनि त तव्हां छा सिंधी पढ़ायो था, कोन था पढ़ायो। कुझु ऐं जे मुज़ाहिरा पढ़ायो थिया था हैदराबाद में, मूंखे यादि आहे हैदराबाद में कुझु मुज़ाहिरा थिया, माण्हुनि कया त बाबा सिंधी पढ़ायो प्राइवेट स्कूलनि में। मुज़ाहिरा करण ॿी ॻाल्हि आहे न। मां चवां थो जिते मुंहिंजो ॿारु पढ़े थो उते मुंहिंजी मौजूदगी आहे या न, उते मुंहिंजो सुवाल आहे या न, उते मां वञा थो या न। मिसाल कासिमाबाद में जेके 8-10 वॾा स्कूल आहिनि, ज़ाहिर कासिमाबाद सॼो सिंधियुनि जो हिकिड़ो गढ़ आहे। गढ़ उते सॼी सिंधी इंटेलिजेंशिया, सिंध जा सभ खां वॾा पॉलिटिशियंस, सिंध जा मीडिया पर्सन्स, मशहूर सहाफ़ी, सभु अहम इदारा उते आहिनि। उन्हनि स्कूलनि में सिंधी या त पढ़ाई नथी वञे, जेकॾहिं पढ़ाई थी वञे त उहा हफ़्ते में 1 या 2 क्लास आहिनि। अच्छा, हिकिड़े स्कूल में कोर्सिस पढ़ाया था वञनि, मिसाल 10, ऐं उन्हनि मां हर कोर्स जा 3-3, 4-4 क्लास आहिनि। उते सिंधीअ जा उस्ताद आहिनि 2। तव्हां मूंखे ॿुधायो उहे कीअं पढ़ाईंदा हूंदा, या हू जेकॾहिं पढ़ाईंदा हूंदा त उनजो मयार छा हूंदो। पर असांजा माइट कॾहिं नथा पुछनि इहो, जंहिंजो ॿारु जेको फी थो ॾिए, छो त स्कूल बेसिकली जवाबदार आहे उन ॾांहुं जेको हुनखे पैसा ॾेई रहियो आहे, उहो कॾहिं पुछनि ई नथा। मुज़ाहिरो करण वारो मुज़ाहिरो करे थो प्रेस क्लब जे अॻियां, उहो जी। मुज़ाहिरो करे थो हैदर चौक ते, उहो करे थो राणी बाग जे साम्हूं। स्कूल में जंहिंजो ॿारु पढ़ी रहियो आहे उहो किथे आहे, जेको पैसा पे करे रहियो आहे। त उहे छो नथा वञी स्कूल खां पुछनि त बाबा तव्हां मुंहिंजे ॿार खे तमामु सुठी ॻाल्हि आहे अंग्रेजी पढ़ायो पिया, तमामु सुठी ॻाल्हि आहे उर्दू पढ़ायो पिया, तमामु सुठी ॻाल्हि आहे सभु शयूं कयो पिया, पर तव्हां मुंहिंजे ॿार खे इन स्कूल में रुॻो सिंधी ॻाल्हाइण ते सज़ा छो पिया ॾियो, उन ते ॾंड छो पिया रखो, उनखे छाजी पिया सज़ा ॾियो त हू पंहिंजे कंहिं दोस्त सां, क्लास फेलो सां हुन सिंधी में छो ॻाल्हायो। त हुननि खे इन ॻाल्हि जी परवाह न आहे। ॾिसो, समाज जॾहिं पाण हथ कढी छॾींदो न कंहिं शइ मां, त पोइ ज़ाहिर आहे उहा ॾींहों ॾींहुं हिकिड़ी ख़राबु सूरताल तरफ़ वेंदी। थोरो जो मां थोले लेखे मां मायूस माण्हुनि में न आहियां, माना मां को इन ॻाल्हि खे ईअं न पियो पेश कयां त अर्श तबाह थी वई आहे, हाणे कुझु कोन थींदो, ईअं न आहे। उनजे मुतबादिल मां तव्हांखे ॿुधायां थो त पोइ ॿियो छा थी रहियो आहे उनजी भेट में, ॿिया कहिड़ा उपाउ थी रहिया आहिनि। पर मामिलो इहो आहे त थुले लेखे ॿोली न लुगत में बचंदी, न ॿोली कंहिं लिसानियात जे किताब में बचंदी, न कंहिं सेमिनार सां बचंदी, न कंहिं कॉन्फ्रेंस सां बचंदी। ॿोली बचंदी वाहिपे सां। मुंहिंजे पुठियां ही किताब पिया आहिनि, घटि में घटि 500, ऐं उन में 300 किताब शाइरी जा आहिनि। इहो पुराणो तसवुरु आहे त अदब वसीले ॿोली बचंदी आहे। हाणे अदब माण्हू पढ़ंदा त ॿोली बचंदी न। जी। भई जेकॾहिं तव्हां लिखी रहिया हो शाइरी, ऐं शाइरी जेको पढ़ंदड़ ई मौजूदु न आहे मार्केट में, वरी मौसीक़ी बि अचे थी हुन में, मौसीक़ी बि हुन में अचे थी। बिल्कुलु ॻाल्हि इहा आहे त रुॻो इन्हनि शयुनि सां कोन बचंदी, हाणे ॿोली बचंदी वाहिपे सां, इस्तेमाल सां, कतबाण सां। कासिमाबाद में जेको मुकमल तौर ते सिंधियुनि जो इलाइक़ो आहे, कासिमाबाद जो मां इन करे थो खणा नालो छाकाणि त मल्टी लिंगुअल शहर आहे, उते ॿियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं, पर हीउ इलाइक़ो आहे जेको निज सिंधियुनि जो आहे। उन में तव्हां मूंखे ॿुधायो जेके सभु सिंधियुनि जा दुकान आहिनि, उन में 80% बोर्ड उर्दू में छो लॻल आहिनि, अंग्रेजी में छो लॻल आहिनि। सिंधियुनि जे घरनि ते नाले जी तख़्तियूं अंग्रेजी में छो लॻल आहिनि। असांजे ऑफिसुनि ते जेके नाले जूं तख़्तियूं आहिनि उहे सिंधी में छो न आहिनि। मुंहिंजो विज़िटिंग कार्ड सिंधी में छो न आहे। मां जॾहिं शादी कयां थो त मुंहिंजो शादी कार्ड सिंधी में छो न आहे। का तकरीब कयां थो त उनजो कार्ड सिंधी, उहो त रियासत न पई चए मूंखे, उहो सरकार जी पॉलिसी न आहे। त इहा हिकिड़ी थुले लेखे रविश आहे जंहिंखे बदिलाइण जी ज़रूरत आहे। जंहिं ॾींहुं असां ईअं कंदासीं उन ॾींहुं असांखे लॻंदो त अहिड़ो को मसइलो कोन्हे, को एॾो वॾो ख़तरो बि सिंधीअ खे न आहे, छाकाणि दुनिया में जेके ॿोलियूं मरी रहियूं आहिनि सिंधी उन्हनि में न आहे। सिंधी हिन वक़्तु बि दुनिया जे ख़ुशनसीब ॿोलियुनि में शामिल आहे, छाकाणि त हिन वक़्तु दुनिया में 700 ॿोलियूं नेशनल लैंग्वेजिस आहिनि, माना
जेके आहिनि उहे क़ौमी ॿोलियूं आहिनि, पर उन्हनि 700 ॿोलियुनि मां सिंधी शामिल न आहे। सिंधी दुनिया जे कंहिं बि मुल्क में जी क़ौमी ॿोली न आहे। होॾे इंडिया तॾहिं में बि आहे। इंडिया में क़ौमी ॿोली न आहे, उते बि क़ौमी ॿोली न आहे। इन्हनि जो जेको हिकिड़ो आहे माना हिकिड़ो शेड्यूल ठहियल आहे ॿोलियुनि जो, उन में शामिल आहे। उहे जेके 14 या 23 ॿोलियूं आहिनि हा, बाद में उन्हनि में शामिल आहे, अच्छा। पर को नेशनल लैंग्वेज न ख़ैर आहे। उते नेशनल लैंग्वेज जो हरूभरू कानून साज़ी बि न थियल आहे। हा, पर ज़रा जीअं हिते हिंदीअ खे अची मुस्लिम लीग ईअं जना विना वारनि उर्दू शुरू करे छॾियो, त उन्हनि कॾहिं बि ऑफिशियली उनखे न कयो आहे। पर हिंदीअ खे बहरहाल उहो रुतबो ऐं मक़ाम हासिल आहे। आहे, पर उन में का ॿियनि लेजिस्लेशन शायदि न थियल आहे। ॿियनि ॿोलियुनि खे उन्हनि प्रोटेक्ट ज़रूरु कयो आहे। मिसाल, इंडिया में सिंधी ॿोली जी इहा हैसियत आहे त जेकॾहिं कंहिं शहर में ऐं कंहिं स्कूल में 25 ॿार सिंधी जा पढ़नि था, त उन्हनि खे सिंधी पढ़ाइणी आहे लाज़मन। उन्हनि ॿारनि जे लाइ सिंधीअ जो सब्जेक्ट उन्हनि खे शामिल करिणो आहे। इहो प्रोटेक्टेड आहे, इहो उन्हनि जो आहे पंहिंजो तालीमी पॉलिसियुनि में शामिल आहे। पर ज़ाहिर असां वटि ईअं न आहे। असां वटि इस्लामाबाद में असांजा सिंधी ॿार पढ़नि था, जेकॾहिं तक़रीबन कोई हाणे 20-21 आबादी उतां जी रजिस्टर्ड थी आहे, जेका ताज़ी थी आहे आदमशुमारी हुन में। पर जेकॾहिं उते जेकॾहिं 30-40 ॿार कंहिं स्कूल में सिंधी पढ़नि था, त उते सिंधी ॿार जे लाइ सिंधी सब्जेक्ट न आहे। ॿियो त ठहियो कराची जा जेके एलिट स्कूल आहिनि उन्हनि में न आहे। कराची जे अक्सर सरकारी स्कूलनि में न आहे, जिते उर्दू आबादी वधीक रहे थी। तंहिं करे ज़ाहिर असां पंहिंजे सूबे जे अंदरि माना पॉलिसियुनि जी हद ताईं त महफ़ूज़ आहियूं, पर समाजी सूरत हाली आहे त उन में केतिरा ई चैलेंजिस मौजूदु आहिनि। पर जेका मूं ॿी ॻाल्हि पे कई त सिंधी उन्हनि 700 ॿोलियुनि में शामिल न आहे जेके क़ौमी ॿोलियूं आहिनि। इन जे बावजूदि उन्हनि 98 ॿोलियुनि में शामिल आहे जेके जिनखे चेट GBT जेका आहे उहा करे थी, रिस्पॉन्स करे थी, जेका उन में AI जो जेको आहे। बिल्कुलु ईअं ज़ाहिर मुख़्तलिफ़ जेके आहिनि टेक्नोलॉजी में ॿोली जी दाख़िला में सिंधी जी तमामु घणी सुठी जेका आहे न उहा अॻबराई मौजूदु आहे। ठीकु आहे, त हाणे इहो ॿुधायो त तव्हां इहे सभु मसइला रखंदे जेकी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे, उनजे तर्जुमो त सिंधीअ में असां लिखंदो बाख़्तियार इदारो। उन ते इलाही दोस्त मज़ाक बि कंदा आहिनि केतिरो बाख़्तियार आहे। त उन में इहो ॿुधायो त जॾहिं 91 में ठहियो ऐं डॉक्टर नबी बख्श बलोच जेको आहे हुनजो थियो चेयरमैन, उन खां अॼु ॾींहं ताईं कहिड़ियूं शयुनि जा जेके तव्हां कयूं आहिनि, जेको तव्हां सम्झो त तव्हांखे फ़ख़्रु आहे त उहा अथॉरिटी जा अहिड़ा भला कम थियल आहिनि जिन माण्हुनि खे ख़बर हुजणु खपे? हा, सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जो मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त पहिरियों जेको उनजो टास्क हो या कमु हो, उहो इहो हो त सिंधीअ खे इन क़ाबिल बणाए त उहा दफ़्तरी ज़ुबान थी सघे। माना हुनखे मुख़्तलिफ़ इल्मनि में डिक्शनरीज़ ठाहिणियूं, उनखे मैन्युअल्स ठाहिणा, उनखे गॾोगॾु जेका लिख पढ़ जे लाइ दफ़्तरी लिख पढ़ लाइ जेके फॉर्मेट्स थियनि था उहे डेवलप करणा हुआ। उनखां अलावा सरकार सां लिख पढ़ करणी हुई त सिंधी ॿोली जी जेका पंहिंजो आहे तदरीस में दाख़िला आहे, सिंधी ॿोली जी जेका हैसियत आहे पंहिंजे सूबे जे अंदरि, उहा बहितर ऐं मयारी थिए। हाणे जेके अचीवमेंट्स तव्हां था चओ, मिसाल जी ॻाल्हि जेको शनाख़्ती कार्ड आहे सिंधीअ में, इहो डॉक्टर अलाना जे दौर में सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जी लिख पढ़ ऐं उनजे कोशिशुनि जे नतीजे में शुरू थियो। जी, यानी इन खां पहिरीं इहो न हुयो। ख़ुदि उर्दू में हूंदो या इंग्लिश में हूंदो? ॿिन्ही में हो, उर्दू अंग्रेजी अच्छा, ॿिन्ही में हूंदो। हा, अच्छा, पर सिंधीअ में न हो। जी, अञा पाकिस्तान जे अक्सरियती ॿोलियुनि में न आहे, पर सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे इनिशिएटिव वठण जे करे इहो पहिरियों दफ़ो सिंधीअ में शनाख़्ती कार्ड जारी करण जो इन्हनि शुरू कयो। उन खां पोइ जेके आहिनि वोटर लिस्टूं, हालांकि वोटर लिस्टुनि जो त 60s खां वठी इहो केस हलंदो रहियो आहे, पर उनजे लाइ बि जेको माना वेझे तारीख़ में उन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी उनजे लाइ तमामु घणी कोशिशि कंदी रही, लिख पढ़ कंदी रही। ऐं उहे तव्हांखे ख़बर आहे त इहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पॉलिसियूं पयूं सरकार जूं मटिबियूं आहिनि, त जॾहिं बि काई न क़िस्म जी सूरत हाल थींदी आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी उनखे इनिशिएट कंदी आहे। उन खां पोइ असां हिन वक़्त ताईं इहा कोशिशि कई आहे त जेके सिंध जा रोड रस्ता आहिनि, सिंध जूं सरकारी ऑफिसूं आहिनि, सिंध जा जेके रेलवे स्टेशंस आहिनि, तालीमी इदारा आहिनि, अहम जेके एयरपोर्ट्स आहिनि, आहिनि। फोर्सिस जा इदारा ई बि न आहिनि,
उन्हनि में सिंधी ॿोली जी दाख़िला खे जे लाइ माना उपाउ वरिता वञनि ऐं गॾोगॾु उन्हनि ते नाला उर्दू ऐं अंग्रेज़ी सां गॾु सिंधीअ में बि लिखिया वञनि। ख़ुदि मुंहिंजे अचण खां पोइ असां नेशनल हाईवे अथॉरिटी खे लिखियो ऐं उन ते रिस्पॉन्स कयो त असां सिंध में जेके बि आहिनि उनखे सिंधी शामिलु कंदासीं सिंध जे बोर्डनि ते। उन खां अलावा असां सिंध जे सभिनी कमिश्नरनि खे लिखियो, सिंध जे सभिनी DIGs खे अमल लिखियो। बि थियो या न? केतिरनि हंधनि ते थियो, ज़ाहिर केतिरनि हंधनि ते कोन थियो आहे। ऐं असां उनखे छॾियो न आहे, माना असां उहो मुसलसिल कमु कंदा रहंदा आहियूं। माना मुख़्तलिफ़ इदारनि सां असांजी इहा एंगेजमेंट मुस्तक़िल तौर ते जारी रहंदी आहे। मिसाल मां मेयर कराची खे लिखियो, उन सां मीटिंग कई। मूं मेयर हैदराबाद खे लिखियो, उन सां मीटिंग कई त तव्हां ॿियो न त जेके कराचीअ में जेके रस्ता दाख़िल थियनि था मेन ॿ वॾा, त उन्हनि जा सभु बोर्ड जेके आहिनि उहे अंग्रेज़ी ऐं उर्दू सां गॾु सिंधी में माना करियो। ऐं हुननि खे एग्री कयो त बिल्कुलु कंदासीं। पर ज़ाहिर आहे सरकार थींदी आहे, उन्हनि जी प्रायोरिटीज़ कुझु ॿियूं हूंदियूं आहिनि। ॿोली हुननि जी प्रायोरिटी ते एॾी न आहे, पर छो त असांजी प्रायोरिटी ॿोली आहे, तंहिं करे असां इन जे लाइ मुस्तक़िल तौर ते कोशिशि वठंदा रहूं था। मां चेयरमैन थियण खां पोइ मुंहिंजो जेको पहिरियों कमु कयो उहो सभिनी यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर सां मुलाक़ातुनि जो। उन्हनि खे ख़त लिखिया, उन्हनि सां मुलाक़ातूं कयूं त तव्हां पंहिंजनि इदारनि में जेके बोर्ड लॻल आहिनि, नालनि जूं तख़्तियूं उहे सिंधी में करायो। ऐं ज़रई यूनिवर्सिटीअ न रुॻो एतिरो कयो, पर उन छा कयो त जेके थीसिस लिखंदा आहिनि शागिर्द उन्हनि जा अंग्रेज़ीअ में, उन्हनि जो जेको एब्स्ट्रेक्ट आहे उहो उन्हनि सिंधीअ में करायो। त भई तव्हां हूअं आम तौर ते असांजे यूनिवर्सिटी में छा हूंदो आहे त तव्हां जंहिं बि सब्जेक्ट में कयो, अरबी में कयो, सिंधी में कयो, उर्दू में कयो, पर तव्हांजो जेको एब्स्ट्रेक्ट आहे, समरी आहे जेका आहे, उहा अंग्रेज़ी में हूंदी। अच्छा। त ज़रई यूनिवर्सिटी पहिरीं यूनिवर्सिटी आहे जंहिं ईअं कयो आहे त जेके बि उन्हनि जूं थीसिस आहिनि अंग्रेज़ीअ जूं, उन जी समरी जेका आहे उहा सिंधीअ में माना ऑफिशियली फ़ैसिलो करे लागू कई। ऐं हाणे उते जेके बि शागिर्द थीसिस लिखनि था उहे सिंधीअ में समरी कनि था। त ज़ाहिर इहे हिकिड़ियूं कोशिशूं आहिनि। ऐं नादरा नथी करे को बि डॉक्यूमेंट सिंधीअ में अञा ताईं? न, नादरा त सिंधीअ में करे थी। नादरा अच्छा। सिंधीअ में जारी कंदी आहे, पंहिंजो इहो बर्थ सर्टिफिकेट ऐं रहाइशी सर्टिफिकेट जारी कंदी आहे। उहा सिंधीअ में नादरा कंदी खे आहे? हाणे नादरा असांजो हिकिड़ो मेन इशू आहे उहो त डेटा हुननि जी जेका आहे उन में एरर्स आहिनि, उन में ॾाढियूं ग़लतियूं आहिनि। इन सिलसिले में मूं हुनखे नादरा खे लिखियो बि आहे त तव्हां जेको आहे पंहिंजी जेका डेटा आहे उनखे दुरुस्त करायो ऐं असां उन में तव्हांजी मदद करण लाइ तयारु आहियूं। छाकाणि त उन्हनि वटि जेका पंहिंजो पियल डेटा आहे उन में ॾाल ऐं डाल जो फ़र्क़ु अञा ताईं मौजूदु आहे। मिसाल जी ॻाल्हि, ॾिनल छा खे अञा ताईं ॾिनल छा पिया लिखनि। हाणे ईअं बेशुमार शयूं अहिड़ियूं आहिनि जेके उर्दू में आहिनि कोन, उन्हनि उतां खां उनखे तर्जुमो कयो आहे। त उहे जेके इलाइक़नि जा नाला आहिनि, उहे जेके यूसीस जा नाला आहिनि, उहे जेके ॻोठनि जा नाला आहिनि, उन में प्रॉब्लम आहे। त उनजी दुरुस्तगी लाइ असां उनखे लिखियो आहे ऐं असांजी पूरी कोशिशि आहे त इहा दुरुस्तगी हिकिड़ो दफ़ो डेटाबेस में ठीकु थी वेंदो त पोइ उहो ख़ुदि जेको आहे उहो उन में दुरुस्त थी वेंदी। ठीकु आहे। त इन खां अलावा त इहे जेके तव्हां अचीवमेंट आहे उन खां अलावा को बि लिटरेरी कम बि तव्हां कयो आहे? सिंधी डिक्शनरी बि ठाराई या ॿिया कहिड़ा कम सिंधी लैंग्वेज अथॉरिटी अञा ताईं कया मां सम्झां थो आहिनि 91 खां? जेको अहम कमु आहे न, डिक्शनरीज़ त ठाहींदी रही आहे लैंग्वेज अथॉरिटी। हिन वक़्त ताईं 2-3 अहम जेके आहिनि उन जूं स्कीमूं हुयूं डिक्शनरी जूं। पूरी डिक्शनरी जी स्कीम हुई जेका हली डॉक्टर पंहिंजो हिन जे दौर में, फमीदा हुसैन जे दौर में, मुफ़सिल सिंधी लुग़त जे नाले सां जंहिंजा 7 जिल्द निकिता। पोइ कल्चर डिपार्टमेंट वापसि वठी छॾी, उहा जेका आहे स्कीम हुन पाण हलाई। हाणे त उहा स्कीम ख़तमु थी वई आहे। अच्छा। उन खां अलावा जेका जामे सिंधी लुग़ात आहे डॉक्टर बलोच वारी, उहा अथॉरिटी छपाई। ऐं हिन वक़्त ताईं मुख़्तलिफ़ शोबनि जूं, जीअं IR जी लुग़त आहे जेका इनाम शेख ठाही, जीअं समाजियात जी लुग़त आहे जेका तनवीर जुण जो साहिबा ठाही, ईअं जाग्राफी जी लुग़त आहे। ईअं मुख़्तलिफ़ शोबनि जूं 8-10 लुग़तूं असां ठाहियूं आहिनि। हाणे असां मुख़्तलिफ़ पेशनि जूं या मुख़्तलिफ़ हुनुरमंद माण्हुनि जूं लुग़तूं जेके आहिनि उहे ठाहे रहिया आहियूं। छाकाणि त ॿोली जेका आहे उहा जेतिरी फैलियल आहे घणतरफ़ी, उनखे महफ़ूज़ करण लाइ ज़रूरी आहे त असां शयुनि खे फोकस कयूं। जेके जनरल लुग़त आहे, मिसाल सोनारनि जी जेका लुग़त आहे उन जे अंदरि जेतिरियूं घणियूं शयूं पयूं आहिनि, लोहारनि जी लुग़त में जेतिरियूं घणियूं शयूं पयूं आहिनि, हारनि जे कम में जेतिरियूं घणियूं शयूं पयूं आहिनि, या जेके मुहान आहिनि मच्छी मारण वारा, उन्हनि जी रोज़ानी ज़िंदगी में जेतिरा घणा लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था उहे जनरल लुग़त में नथा अची सघनि। उनजे करे असां वञूं पिया उन्हनि सभिनी अलॻि अलॻि माना पेशनि जी या हुनरनि जूं लुग़तूं ठाहिण तस्वीरी, त जीअं इहे पासा कंहिं तरह सां महफ़ूज़ थी सघनि।
साॻी रीति असां वञूं पिया जेके सिंध जा क़दीम नसुल आहिनि, मिसाल ओड आहिनि, भील आहिनि, शिकारी आहिनि, खाना बदोश कबीला आहिनि, ॿहड़ा आहिनि, कबूतरा आहिनि, गुरगुला आहिनि, इहे जेके मुख़्तलिफ़ नसुल आहिनि, इहे क़दीम ज़मान खां वठी हिते सिंध में रहनि था, उन्हनि जे ॿोलियुनि ते असां डॉक्यूमेंट्रीज़ ठाहिण जो हिकिड़ी रिथा शुरू पिया कयूं, त उनखे डॉक्यूमेंट कजे, महफ़ूज़ कजे, उन्हनि जूं लुग़तूं ठाहिजनि, उन्हनि में जेको लोक अदब आहे, जेके चवणियूं ऐं पहाका आहिनि, उन्हनि जे अंदरि जेके कहाणियूं आहिनि, उन्हनि खे महफ़ूज़ कजे, छाकाणि त जेके 25 ॿोलियूं पाकिस्तान में मरनियूं आहिनि हिन सदीअ जे इख़्तिताम ते, तव्हांखे ख़बर हूंदी त 7000 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं दुनिया में, ऐं 7000 मां 3000 ॿोलियुनि खे ख़तरो आहे, उहे माना पंहिंजे बचाव जी जंग विड़ी रहियूं आहिनि, त जी। उन्हनि 25 में 4 ॿोलियूं सिंध जूं आहिनि, अच्छा। माना एर आहे, भाया आहे, झंडरावड़नि जी ॿोली आहे, संसी आहे, जंहिंखे भीलकी बि चइबो आहे। अच्छा। हाणे इहे 4 ॿोलियूं आहिनि जेके माना यूनेस्को मूजिबि त हिन सदी जे आख़िर ताईं इहे मरी वेंदियूं। इन मां कंहिंजा 500, कंहिंजा 700, कंहिंजा 5000 ॻाल्हाईंदड़ बचा आहिनि वञी। जी। संसी जा कुझु वधीक आहिनि, उहे हज़ारनि में आहिनि, 20,000 खनि आहिनि। हाणे इहे ॿोलियूं जॾहिं मरी वेंदियूं त इहे हिकिड़े पूरे विरसे सां गॾु मरंदियूं, उहे पूरे हिकिड़े माना तहज़ीब सां गॾु मरी वेंदियूं, उन ताईं वरी कॾहिं बि असांजो को बि नसुल पहुची न सघंदो। जी। तंहिं करे असां चाहियूं था त इन्हनि खे भला, छो त असांजूं बहरहाल असांजूं ॿोलियूं आहिनि इहे, जी। त इन्हनि खे कंहिं तरह सां महफ़ूज़ कजे, इन्हनि जूं खे डॉक्यूमेंट कजे, इन्हनि खे बचाइजे, छो त इन में असांजूं रूट्स आहिनि, इन जी। में असां जूं जड़ूं आहिनि, ऐं इन्हनि अदब ई आहे, ॿोलियुनि जूं शाइरी आहे, ॻाल्हि ॿोल आहे रोज़मर्रा जी। ज़ाहिर आहे न, ॾिसो पहिरीं त सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त उन में जेको तव्हांजो जेका लोक ॾाह आहे या जेको जी। लोक अदब आहे, जेके लोक आखाणियूं आहिनि, जेके पहाका चवणियूं आहिनि, ज़रा उहे सभु उन ॿोलीअ में हूंदियूं न। गीत आहिनि केतिरा ई मौसमुनि जा, शादियुनि जा, सेलिब्रेशन्स जा, ॾिण ॾियारा, अक़ीदा माण्हुनि जा, ज़िंदगी जो फ़लसफ़ो, सुठे ख़राब जा मयार, इहे सभु ज़ाहिर उन्हनि जी ॿोलीअ में हूंदियूं, त उहे जॾहिं महफ़ूज़ थी वेंदियूं त माना हिकिड़ो वॾो विरसो असांजो कंहिं तरह सां बिल्कुलु। बची वेंदो, त उन तरफ़ असां उनखे हिकिड़ी तव्हां किताबी शिकिल था ॾियो या उनजी का ऑडियो वीडियोज़ बि हूंदियूं? न, उन जा असुल में असां हिकिड़ा 3 कम सोचिया आहिनि। हिकिड़ो असां डॉक्यूमेंट्री ठाहींदासीं, दस्तावेज़ी फिल्म ठाहींदासीं, अच्छा। माना वीडियो फॉर्म में। ॿियो असां उन्हनि जी लुग़त ठाहींदासीं, अच्छा। लफ़्ज़ ऐं सिंधीअ में उन जो माना छा आहे। टियों असां उन जे अंदरि जेको बि आहे फोकलोर आहे या लोक ॾाप जूं कथाऊं आहिनि या गीत आहिनि या आखाणियूं आहिनि, उहे डॉक्यूमेंट कंदासीं, उहे अलॻि छापींदासीं। त 3 कम असां हिन में। अच्छा, ठीकु आहे। त हाणे जेको इंग्लिश टू सिंधी डिक्शनरी जो वॾो चैलेंज हूंदो, उहो शायदि ऑक्सफोर्ड वारनि करे छॾियो। हा, मां सम्झां थो हिन वक़्तु सुठे मां सुठी डिक्शनरी उहा ई काउंट थींदी आहे। जेकी हाणे ई आई 5-7 साल पहिरियों, ॾाढी सुठी डिक्शनरी आहे, जंहिंमें हा, शायदि सिराज साहब वग़ैरह वारा बि इन्वॉल्व हुया, उन जेके में सिराज मेमण कलंदर अदीब। सालकियारी, बदर बड़ो ऐं इहे सभु जी। दोस्त जी। हुन में हुया। हा, जी हा। उहो ॾाढो सुठो आहे। हलो ठीकु आहे। त हाणे इहो ॿुधायो त हाणे अॼुकल्ह तव्हां इहो कमु था कयो त इन सां गॾु हिकिड़ो ॿियो कमु था कयूं जेको मां तव्हांखे सॉरी फॉर हा, इंटरप्टिंग, ॿुधायो प्लीज़। उहो असां हिकिड़ो जेको ॿियो कमु आहे उहो इहो था कयूं त असां हिन वक़्तु ठाहे रहिया आहियूं पंजाबी ऐं सिंधीअ जी लुग़त। अच्छा। असां ठाहे रहिया आहियूं बलोची ऐं सिंधीअ जी लुग़त। असां ठाहे अच्छा। रहिया आहियूं पश्तो ऐं सिंधीअ जी लुग़त। अच्छा। सिंधी सराइकी जी लुग़त ऑलरेडी असां ठाहे चुका आहियूं। त असां ईअं सोचूं था त पाकिस्तान में जेके ॿियूं क़ौमूं आहिनि, जेके ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाइण वारा माण्हू आहिनि, उन्हनि खे हिक ॿिए सां कम्यूनिकेट करण लाइ, हिक ॿिए जे वेझे अचण लाइ, हिक ॿिए जूं ॻाल्हि ॿोलियूं पढ़ण सम्झण लाइ, लाइ। उनजी ॾाहप खे सम्झण लाइ उन जूं लुग़तूं ठहणु ज़रूरी आहिनि। त मां सम्झंदो पाकिस्तान जो पहिरियों इदारो हूंदो सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो, जेको इन्हनि ॿोलियुनि ते कमु करे रहियो हूंदो। ईअं ई नेपाली ऐं सिंधी जी लुग़त ठाहे रहिया आहियूं, छाकाणि त नेपाली ऐं सिंधीअ में तमामु घणनि लफ़्ज़नि जी हिकु जहिड़ाई आहे। माना अच्छा। राणोमल पिरयाणी साहिबु हिकिड़ो स्कॉलर आहे जेको नेपाल में बि रहियो आहे, उन ऑलरेडी नंढी हिकिड़ी ठाही डिक्शनरी, जंहिंमें हुन 2000 अहिड़ा लफ़्ज़ नेपाली में ॻोल्हिया जिन जो उचार ऐं माना हूबहू साॻी आहे जेका सिंधीअ में मौजूदु आहे। अच्छा। त ईअं हुन लुग़त खे असांखे अपडेट करे ॾिनो आहे, जेका
लैंग्वेज अथॉरिटी शाया करे रही आहे ऐं उहा मुंहिंजे ख़्याल में हिन ई साल अची वेंदी। त इहे सभु शयूं ऑनलाइन आहिनि तव्हांजी वेबसाइट ते मौजूदु, जेको बि मां कमु कयो अथव अॼु ॾींहं ताईं? हीउ जेको कमु आहे हीउ त हली रहियो आहे जेको मां तव्हांखे ॿुधायां थो, जी पर जेको इन खां पहिरीं असां कयो आहे उहो मौजूदु आहे। माना हिकिड़ो त असांजी पंहिंजी जेका वेबसाइट आहे उन ते मिसाल सिंधी लुगत जी या डिक्शनरी जी असांजी अलॻि आहे वेबसाइट, असांजी जेका जनरल आहे उहा अलॻि आहे। हिकिड़ी जेका मुंहिंजे दौर में ठही आहे उहा आहे सिंधी लैंग्वेज लाइब्रेरी या सिंधी ॿोली लाइब्रेरी। उहा जेका आहे उन में सिंधी ॿोलीअ बाबति या इंडस स्क्रिप्ट बाबति जेको कुझु लिखियो वियो आहे उहो सॼो उन ते ऑनलाइन पियो आहे। अच्छा माना दुनिया में किथे बि कंहिं माण्हूअ 10 सुफ़्हनि जो को मज़मून लिखियो आहे सिंधू लिखत ते या सिंधी ॿोलीअ ते या सिंधीअ जी ग्रामर ते या सिंधी में लुगत नवीसीअ ते, त असां उहो उन ते ऑनलाइन कयो ऐं ईअं ज़ारा असां उनजो ज़ख़ीरो वधाए रहिया आहियूं। जॾहिं जॾहिं असांखे का शइ मिलंदी आहे, इवन अख़बार में बि को ॿोलीअ ते मज़मून ईंदो आहे त असां उहो ऑनलाइन करे छॾींदा आहियूं। कंहिं रिसर्च जर्नल में को पेपर ईंदो आहे त असां ऑनलाइन करे छॾींदा आहियूं त जीअं रिसर्चर खे सवलाई थिए। ठीकु आहे। हिकिड़ो ॿियो जेको चैलेंज आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हाणे 47 में असांजा तक़रीबन चवंदा आहिनि 10 मिलियन माण्हू लॾे विया, माण्हू जी सियासत ते नथा वञूं, पर उते उन ॾींहुं मुमताज़ बुखारी सां जी 10 मिलियन न 1 मिलियन माण्हू, 1 10 मिलियन, लख हा माण्हू। हा 10 लख, सॉरी। सो 1 लख माना 10 लख माण्हू हलिया विया। उन जी सियासत ते मां जीअं चवां थो त नथा वञूं, त उते उन्हनि सां तव्हां को कमु कयो आहे त उते जेके बि माण्हू हाणे बचिया आहिनि, हाणे मुमताज़ बुखारी असां मुंहिंजे पॉडकास्ट में आयो, हुन चयो त हाणे उहो कला प्रकाश ऐं इहा लास्ट टही हुई जे सिंधीअ में नाविल लिखिया, का शाइरी कई। हाणे जेकी ॿी नस्ल आई आहे उन में उहो अदब जो शौक़ु न आहे। पर तव्हां सम्झो था त उन में तव्हां को ॻंढापो क्रिएट कयो आहे त उहा हिक ॿिए सां कीअं सिखूं, कीअं मदद कयूं, या तव्हां उन्हनि सां को जो कनेक्शन हुजे? मां सम्झां थो तमामु घणो आहे ऐं अच्छा जेके ही सीनियर्स हुया उन्हनि सां बि सभिनी सां हिकिड़ो लाॻापो मुस्तक़िल तौर ते। ही जेके हाणे बचा आहिनि, माना हालांकि उहे नौजवान त न आहिनि रहिया, उहे बि उहे जेके 50 खां मथे जा ई आहिनि। जी विमी सदारंगाणी थी, कैलाश आदाब थियो या मोहन इमथानी थियो, त इहे सभु दोस्त उते कमु करे रहिया आहिनि ऐं ॾाढा एक्टिव आहिनि ऐं उन्हनि खे सिंधी ॿोली जी एतिरी ॻणती आहे जेतिरी असांखे आहे। पर ज़ाहिर जेको हिकिड़ो वॾो मसइलो आहे न उहो इहो आहे त अॼु जे ज़माने में तव्हांखे लैंग्वेज एक्सपर्ट मिलणु मसइलो थी रहियो आहे। माना अच्छा तव्हां ॾिसंदव त कल्ह ताईं तव्हां 5 नाला खणी पिया सघो जिन जे बारे में चई सघो था त इहे फ़क़ति ॿोलीअ जा माण्हू आहिनि। इन्हनि खे ॿोलीअ जे हर मसइले जी ख़बर आहे या ॿोलीअ बाबति इन्हनि जो घण तरफ़ो कमु आहे। डॉक्टर संदीलो थी वियो, अब्दुल करीम संदीलो थी वियो, डॉक्टर बलोच बि घण तरफ़ो माण्हू आहे पर बहरहाल ॿोलीअ बाबति उनजो कमु आहे। डॉक्टर अलाना आहे निज ॿोलीअ जो माण्हू। हाणे अॼु जे ज़माने में जेके ॿोलीअ ते कमु करण वारा माण्हू आहिनि, हिकिड़ो त उन्हनि जो को महदूद को ॿोलीअ जो हिकिड़ो नंढो हिसो आहे जंहिं ते या ग्रामर ते कमु हूंदो या लुगत ते कमु हूंदो या उन्हनि जो को अल्फ़ाबेट ते कमु हूंदो, माना के हिकिड़े पोर्शन ते ॿोलीअ ते कमु हूंदो उन्हनि जो। ॿियो जेको मसइलो आहे उहो इहो आहे त हाणे असां वटि माना माण्हुनि जी अक्सरियत जेका आहे उहा घण तरफ़ी आहे या माना घणनि शोबनि में कमु करण वारी आहे। उहे माण्हू शाइर बि आहिनि, नाविल निगार बि आहिनि, ॿोली जा माहिर बि आहिनि, उहे लोकत जा ॼाणू बि आहिनि। इहा जेका घण तरफ़ाई आहे उन सां उहे जेके एक्सपर्ट्स थींदा आहिनि कंहिं बि शोबे जा, उहे हाणे नायाब थी रहिया आहिनि, उहे हाणे मिलणु मुश्किल थी रहिया आहिनि। इन जे करे ई असां हाणे सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे 2-3 नवां कम शुरू कया आहिनि त भई असांखे लैंग्वेज एक्सपर्ट खपनि। मिसाल सां जेके नौजवान पढ़नि था सिंधी शोबनि में, कराची में, हैदराबाद सिंध यूनिवर्सिटीअ में, खैरपुर में, उन्हनि जा असां हिकिड़ा तरबियती कोर्सिस शुरू कया आहिनि। माना असां तरबियती वर्कशॉप शुरू कया आहिनि। तव्हां मुंहिंजे दौर में ॾिसंदव त हर महीने तव्हांखे को न को तरबियती वर्कशॉप मिलंदी त जीअं माण्हू उन तरफ़ अचनि ऐं सिखनि ऐं उन में दिलचस्पी वठनि। ॿियो जेको कमु असां शुरू कयो उहो असां पहिरियों भेरो सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे स्कॉलरशिप शुरू कयूं आहिनि ॿोलीअ ते कम जूं। मिसाल उहे शागिर्द जेके MA में, MPhil में, PhD में लैंग्वेज ते थीसिस लिखंदा या लैंग्वेज जे कंहिं पहलूअ ते, भले कंपेरेटिव स्टडी हुजे, मिसाल सिंधी ऐं उर्दू में लिसानी हिकु जहिड़ा, सिंधी ऐं अंग्रेजीअ में पंहिंजो हिकु जहिड़ा, त ईअं उन्हनि ते असां स्कॉलरशिप्स रखियूं आहिनि। पहिरियों दफ़ो असां
मास्टर्स खां वठी PhD ताईं स्कॉलरशिप्स ॾियूं पिया त जीअं माण्हू लिटरेचर बजाए लैंग्वेज खे अवलियत ॾियनि, उनखे अहम सम्झनि ऐं उन तरफ़ अची पंहिंजूं जेके सलाहियतूं आहिनि उन सां ॿोलीअ खे सर्व कनि ऐं उनजी ख़िदमत कनि। इन में त सही PhD जी ज़रूरत थी पए लॻे थो, जेको अगरि तव्हां उन जेके नाला तव्हां एॾा वॾा नाला खणी वियो उन लेवल ते पुॼण लाइ त तव्हांखे इलाही माना खपे कमु। ॾिसो ज़रूरु खपंदो, पर नेठ बि त माना डॉक्टर बलोच या डॉक्टर अलाना बि हिकिड़े ॾींहं में कोन ठहिया हूंदा न, उन्हनि खे जी बि ज़ारा ज़मानो लॻो हूंदो, जी उन्हनि बि ABC खां शुरू कयो हूंदो, अलॻि खां पढ़िया हूंदा न। जी जी त हीअ जेके पढ़ी रहिया आहिनि नौजवान, जॾहिं असां इन्हनि खे उत्साहींदासीं, माहौल ॾींदासीं, सपोर्ट कंदासीं, मदद कंदासीं, तरबियत कंदासीं, त इन्हनि मां ई वरी नवां स्कॉलर पैदा थींदा, इन्हनि मां ई वरी नवां ॼाणू पैदा थींदा, इन्हनि मां ई रिप्लेसमेंट ईंदी, इहे ई उन्हनि जी जाइ भरींदा। तंहिं करे ज़ाहिर हाणे इहो त थी नथो सघे त हाणे शाह लतीफ़ त वापसि न ईंदो, पर इन जो मतिलबु इहो न आहे त हाणे शाइरी कजे ई न, छो त जी शाह लतीफ़ पैदा नथा करे सघूं, शेख सही त ॿीहर न थींदो, तंहिंजे करे हाणे इहो कमु करणु ई न खपे। त मां सम्झां थो माण्हू ईंदा रहंदा, पर उन्हनि खे माहौल खपे, उन्हनि खे मदद खपे, उन्हनि खे ट्रेनिंग खपे, उन्हनि खे तरबियत खपे। इंस्टीट्यूट्स पारां रहनुमाई खपे, उन्हनि खे उन ॻाल्हि जी अहमियत बाबति हिकिड़ी आगाही ॾियणु खपे, तॾहिं ई नवां माण्हू उन्हनि शोबनि में ईंदा। तंहिं करे असांजी पूरी कोशिशि आहे त असां इन्हनि माण्हुनि खे जी तरबियत कयूं। ऐं पहिरियों दफ़ो मुंहिंजे दौर में असां हिकिड़ा मुख़्तलिफ़ शहरनि में सिंधी ॿोली जा सिख्या मर्कज़ शुरू कया आहिनि इन नियत सां। कराची में असां खोलियो आहे, हैदराबाद में खोलियो आहे, सखर में खोलियो आहे, हाणे असां वञूं पिया ज़िले सतह ते हर अच्छा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में असां सिंधी लैंग्वेज लर्निंग सेंटर या सिंधी ॿोली सिख्या मर्कज़ क़ाइमु कयूं पिया, जिन जा 2 मक़सद आहिनि। हिकिड़ो मक़सदु त इहो आहे त असां जेके जिन जी मादरी ॿोली सिंधी न आहे उन्हनि खे असां 3 महीननि जो कोर्स कराए बुनियादी सिंधी जी सिख्या ॾियूं त उहो कंहिं तरह सां उन खां वाक़ुफ़ु थियनि। ऐं ॿियो हुनजो आहे जेके प्राइवेट स्कूल आहिनि उहे उन्हनि में जेके सिंधी पढ़ाईंदड़ उस्ताद आहिनि उन्हनि जी तरबियत कयूं। ऐं मां इहा बि ॻाल्हि कयां थो त पहिरियों दफ़ो आहे त सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो तालीम या ख़ानगी स्कूलनि खे हुन फोकस कयो आहे। हिन खां पहिरीं कॾहिं बि कंहिं बि दौर में उन्हनि खे ईअं अहमियत न आहे ॾिनी जीअं मुंहिंजे दौर में ॾिनी आहे। असां उन्हनि स्कूलनि सां एंगेज थिया आहियूं इन नियत सां त मिसाल असां हिकिड़ो ज़मानो हूंदो जॾहिं जेके प्राइमरी जा स्कूल हूंदा उहे सिंधी ॿोलीअ जा मोर्चा हूंदा। सिंधी ॿोली जो सॼो जेको बचाव हो उहे सरकारी स्कूल कंदा। हाणे माण्हू सरकारी स्कूल में ॿार पढ़ाइनि कोन था, जी जंहिं वटि बि 10 रुपया बि खीसे में त उहो चए थो मुंहिंजो ॿारु माना प्राइवेट स्कूल में पढ़े। भले प्राइवेट स्कूल में पढ़ाईंदड़ उस्ताद मैट्रिक पास हुजे ऐं सरकारी स्कूल में पढ़ाईंदड़ MA पास हुजे, पर हू प्रिफर कंदो त हू प्राइवेट स्कूल में पढ़ाए। ख़ानगी स्कूल में पढ़ाए। हाणे असां जेकॾहिं प्राइवेट स्कूलनि खे मुर्गी कढी छॾींदासीं या हुननि खे पंहिंजो हिसो ई न सम्झंदासीं, उते पढ़ंदड़ ॿार खे असां अहमियत ई न ॾींदासीं त ज़ारा इहो सुभाणे जेका ॿोली ॻाल्हाईंदो, इहो सुभाणे जंहिं कल्चर जो हिसो थींदो, उनजो सिंधीअ सां को वास्तो न हूंदो। तंहिं करे असां उन्हनि स्कूलनि खे अहमियत ॾींदे असां उते जेको पढ़ाईंदड़ उस्ताद आहे उनजी तरबियत तरफ़ ध्यानु ॾिनो आहे ऐं उन्हनि खे असां 1 महीने जो कोर्स करायूं था इन लाइ त हू सिंधीअ खे सब्जेक्ट तौरु न, सिंधीअ खे ॿोलीअ तौरु पढ़ाए। छाकाणि त हू अंग्रेज़ी खे ॿोली तौरु पढ़ाइनि उनजी था त फी ॿार आहे अंग्रेज़ी का? जी फी आहे का उन कोर्स जी? न, उन कोर्स जी का फी न आहे। अच्छा, मुफ़्त में? उहो कोर्स मुफ़्त में आहे। ऐं असां इन सिलसिले में तालीम खाते खे लिखियो त तव्हां हिननि प्राइवेट स्कूलनि खे पाबंद बणायो त उहो पंहिंजा माण्हू मोकिलनि। पंहिंजनि उस्तादनि जी तरबियत कराइनि। ऐं उनजो ॾाढो सुठो नतीजो निकितो आहे त पहिरियों भेरो कराची जो ग्रामर स्कूल, मामा पारसी ऐं जेके ॿिया वॾा स्कूल आहिनि जेके लख लख रुपया फी वठंदा आहिनि ॿार जी, उन्हनि बि पंहिंजा उस्ताद माना असांजे कोर्सिस में शामिल कराया आहिनि ॾाढो सुठो। ऐं मोकिले ॾिना आहिनि। ऐं उहे गुज़िरियल माना 8-9 महीननि खां हिकिड़ियूं 7-8 बैचिस जेके निकिरी वियूं आहिनि ऐं उहे मुसलसिल कमु करे रहिया आहिनि। त मां सम्झंदो पहिरियों दफ़ो असां हिकिड़े अहिड़े शोबे खे या हिकिड़े अहिड़े ॿोलीअ जे पासे खे माना शामिल कयो आहे पंहिंजे अवलियतुनि में जेको नज़रअंदाज़ हो ऐं जेको बुनियादी आहे। छाकाणि त ॿोली ॿार वसीले मुंतक़िल थींदी, ॿार वसीले महफ़ूज़ थींदी। जेकॾहिं असां हुनखे कोन सेखारे सघंदासीं त ज़ारा पोइ सुभाणे हुन सां शिकायत बि न करे सघंदासीं। सही। आख़िरी सवाल, पोइ वरी तव्हांखे चवनि थोरी शाइरी ॿुधायो, कलाक खां वधीक थी वियो आहे। त आख़िरी इहो आहे त तव्हां होपफुल आहियो, उमेद अथव त असांजी ॿोली वधंदी, वधंदी,
ऐं जेके ईंदड़ नसल आहे उनखे बि असांजी ॿोलीअ सां एॾो ई प्यारु हूंदो ऐं उहे शाइरी बि कंदा, ड्रामा बि लिखंदा, पंहिंजो ॻाईंदा बि, इहे सभु शयुनि में तव्हांखे उमेदु आहे? मां सम्झां थो उमेद रखणु खपे ऐं मां पुरुमीद आहियां ज़ाती तौर ते। तव्हां मूंखां था पुछो, छाकाणि त जेके कम न आहिनि कंदा मायूस उहे ई थींदा आहिनि। थोले लेखे जेको असां पिटको ॿुधूं था न समाज में, तबाही थी वई, बर्बादी थी वई, कुझु बि न आहे थियणो, हर शइ ख़तम थी वई। तव्हां 90% उन्हनि माण्हुनि खां जेकॾहिं पुछंदो त तव्हीं छा कंदा आहियो, त सवाइ पिटके जे कुझु न कंदा आहिनि। त मां सम्झां थो के कमु कंदा आहिनि उनखे मायूस थियण जी ज़रूरत न आहे। कमु करण वारनि माण्हुनि खे ख़बर आहे त स्पेसिस कीअं ठहंदा, शयूं कीअं बहितर थींदियूं, रस्ता कीअं निकिरंदा ऐं डिलीवर कीअं कबो ऐं शयूं बचाइबियूं कीअं। तंहिंजे करे मूंखे त पूरी उमेद आहे त इन्हनि सभिनी मसइलनि जे बावजूदि असांजे माण्हूअ जी थुल्हे लेखे रविश पंहिंजी ॿोली तरफ़ एॾी सुठी न आहे, या प्राइवेट स्कूलनि में उनखे वॾा चैलेंजिस आहिनि, या सरकार एतिरी संजीदा न आहे ॿोलीअ खे दफ़्तरी ॿोली तौरु लागू करण जे मामले में, या उहा का सख़्ती न पई करे। पर इन जे बावजूदि वाहिद सिंधी क़ौम आहे बंगालियुनि खां पोइ जंहिंजो इज्तमाही शऊर हुनजी ॿोलीअ जे इश्क में इन हद ताईं मुब्तला आहे। माना इहा असांजी हिकिड़ी वॾी सघ ऐं ताक़त आहे त असांजो माण्हू उहो भले पढ़ियल हुजे या न हुजे, हुनखे पंहिंजी ॿोलीअ सां मोहबत शदीद आहे। इहा मोहबत हुनजी वॾी हिकिड़ी सघ आहे, इहा मोहबत हुनजो वॾो हिकिड़ो मोर्चो आहे। इहा मोहबत हुनखे उन सां उनखे ईअं विञाइण ॾींदी कोन कंहिं बि रीति। उनखां पोइ इदारा आहिनि एतिरा सारा, मां नथो सम्झां त पाकिस्तान में सिंधीअ खां सवाइ एतिरा चैनल कंहिं ॿी ॿोली जा हुजनि, सिंधीअ खां सवाइ कंहिं ॿी ॿोली में एॾियूं अख़बारूं निकिरंदियूं हुजनि, सिंधीअ खां सवाइ मिसाल आहे। कंहिं ॿिए में का असलोकी ॿोली सरकारी ॿोली तौरु माना राइज हुजे या लागू थियल हुजे, या गॾोगॾु थुल्हे लेखे माण्हू जॾहिं बि ॿोलीअ जो सुवालु उथंदो आहे त हू एतिरा माना हुनजे बारे में जज़्बाती थी ॻाल्हाईंदा आहिनि ऐं एतिरो हुननि जो हिकिड़ो इंतिहा पसंदाना त न चइजे, पर एॾो शदीद रद अमल हुननि जो साम्हूं ईंदो आहे त भई इन मामले ते हू का ॿी राय ॿुधण लाइ तयारु न आहिनि। तंहिंजे करे इहे सभु शयूं गॾिजी सघिजी ऐं गॾोगॾु जीअं मूं ॿुधायो त टेक्नोलॉजी हाणे ॿोली खे बचाईंदी, हाणे ॿोली स्क्रीन ते बचंदी। त उन में असांजूं एॾियूं घणियूं अॻु भरायूं थियल आहिनि, एॾी हिकिड़ी सुठी पोज़ीशन ते बीठा आहियूं। हाणे रुॻो हिकिड़ो पासो असांजो कमज़ोर आहे, उहो इहो आहे त असांजो जेको मवादु आहे जेको ऑनलाइन थिए थो, उहो PDF फॉर्म में थिए थो, या उहो तस्वीर जे फॉर्म में थिए थो, उहो सर्च नथो थी सघे। असां टेक्स्ट में न आहे, माना असांजो अख़बारूं टेक्स्ट में न आहिनि, जेके किताबनि जूं वेबसाइट्स आहिनि उहे टेक्स्ट में न आहिनि, असां ख़ुदि अक्सरियती जेको मवादु शेयर कयूं था उहो टेक्स्ट में न आहे। हाणे असांखे इहा हिकिड़ी सुजाॻी जी मुहिम हलाइणु खपे, अख़बारुनि खे माना जेके वेबसाइट्स ठाहिनि था उन्हनि दोस्तनि खे मदद बि करणु खपे, उन्हनि खे तरबियत बि ॾियणु खपे, उन्हनि जी सपोर्ट बि करणु खपे त उहो टेक्स्ट खे अहमियत ॾियनि। उहो जॾहिं टेक्स्ट में कंदा छो त माण्हू गूगल ते त ॻोल्हा थो करे ताकी मिली वञनि शयूं। तॾहिं मिलंदो न टेक्स्ट, त जी तॾहिं ज़ाहिर मिलंदो। चैट बिल्कुलु। GPT खे टेक्स्ट खपे। हा तंहिं करे मां सम्झां थो असां उन तरफ़ जॾहिं वेंदासीं त असांजो इहो सॼो डपु मरी वेंदो। उन खां पोइ हाणे जेको आख़िरी मरहलो रहे थो टेक्नोलॉजी में दाख़िला जो, उहो वॉइस जो आहे त भई तव्हां ॻाल्हायो त तव्हांजो जेका मशीन आहे, तव्हांजो कंप्यूटर आहे, तव्हांजो मोबाइल आहे, उहा लिखे या तव्हांजो लिखियल पढ़ी सघे। त मां सम्झां थो इहो बि 2025 ताईं गूगल जे टारगेट्स में शामिल आहे त सिंधी जेका आहे उहा ॻाल्हाइण खां पोइ असांखे लिखजंदे नज़र ईंदी ऐं लिखत जेका आहे उहा पढ़णु शुरू कंदी। त मूंखे नथो लॻे त असीं को ख़तरे हेठि आहियूं या असांजी ॿोली का मरी वेंदी, या असांजी ॿोली जो बिगाड़ हिकिड़ो मसइलो आहे पंहिंजी जाइ ते, इन में कोई शक कोन्हे। ऐं उनजा मुहरिक ऐं सबब सम्झ में अचनि था। रियासत पाण जूं पॉलिसियूं ॻाल्हायोसीं। आहिनि, हा रियासत जूं पॉलिसियूं आहिनि, मीडिया जो दॿाउ आहे, ऐं ॿियो मल्टीलिंगुअल थी रहिया आहियूं। माना वाहिद सिंध आहे जिते पंजाबी बि ॻाल्हाई वञे थी, जिते पछतो बि ॻाल्हाई वञे थी, जिते बलोची बि ॻाल्हाई थी वञे, जिते सराइकी बि, भले महदूद कम्यूनिटी आहे उते उर्दू बि ॻाल्हाई थी वञे, ॿियो कंहिं बि सूबे में ईअं न आहे। त पोइ ज़ाहिर आहे उन्हनि सभिनी जा असर हिकिड़ा पवनि था फितरी तौर ते, त ॿोलीअ में इहो बिगाड़ माना ईंदो रहंदो, पर उनखे को ख़तरो मौजूदु न आहे। ठीकु आहे। ॻाल्हियूं त इलाही करण जूं आहिनि, पर हाणे चङो टाइम थी वियो आहे। आख़िर में बसि तव्हां सां इहा ई गुज़ारिश आहे त पंहिंजी शाइरी ॿुधायो जेकी बि तव्हांखे वणे, त ख़तमु था कयूंसि। थैंक यू। असल में इहो शाइर लाइ वॾो इम्तिहान हूंदो आहे, जेको ऐं तंहिं करे शाइर त खां मां वॾो चवां थो इम्तिहान तव्हांखे जेको वणेव ॿुधायो। ऐं शाइर खां वॾो इम्तिहान ॿुधंदड़ जो हूंदो। पर हिकिड़ो मुंहिंजो ग़ज़ल आहे, मां हुनजा ॿ टे शेर जेके मूंखे यादि आहिनि ठीकु तव्हांखे ॿुधायां थो। जीउ कंहिं जाइ ते जचे त जियां, आहे। वाह। जीउ कंहिं जाइ ते
जचे त जियां मूंखे तो बिन जीअण अचे त जियां वाह बेरंगीअ जे उदास ॿेले में शौक़ जो मोर को नचे त जियां वाह बेरंगीअ जे उदास ॿेले में शौक़ जो मोर को नचे त जियां ऐं बाहि ते रत सां लिखियो हुम इश्क बाहि ते रत सां लिखियो हुम इश्क अहिड़ी वहशत वरी मचे त जियां वाह ऐं हू कॾो को छॾे हलियो वियो आहे हू कॾो को छॾे हलियो वियो आहे ॻाल्हि हीअ सम्झ में अचे त जियां वाह ज़बरदस्त थैंक यू साईं महिरबानी ऐं वरी फ्यूचर में तव्हांखे सराईंदासीं त वधीक ॻाल्हाईंदासीं सिंधी शाइरीअ ते ऐं अदब ते इन दफ़े असां कवर कयोसीं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे